परम ओम सर्वधर्मान् परित्यज्य अहं त्वा सर्वपापेभ्यो भक्त भक्ति भगवंत गुरु इनके पद वंदन की वंशी विभूषित करा पीतांबरा धरुण बिंब फलाधरोष्ठा पुणेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वं न जाने। जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम बोलो जय जय राधे श्याम 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 जय जय राधे श्याम। श्री राधा रासेश्वरी कृष्ण मंत्राधिदेवता सर्वाद्या रम्या रमा शिष गोपी मंडल पूजता। जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम। वृंदाराध्या सर्ववंद्या वृंदावन विहारिणी गंधर्वाधिका आरम्या ही रुक्मणी। जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम। सत्या सत्य परा सत्य भामा गोपी श्री कृष्ण वल्लभा वृषभानुसुता परमेश्वरी मूल प्रकृति हे ईश्वरी। जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम। परात पर परा पूर्ण चंद्र निभानना भुक्ति मुक्ति प्रदाहे भव व्याधि विनाशिनी। जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम। जय जय सीताराम 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 जय जय सीताराम। जय जय श्री हनुमान जय जय श्री हनुमान जय जय श्री हनुमान जय जय श्री हनुमान। जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम। जय जय श्री हनुमान जय जय श्री हनुमान जय जय श्री हनुमान जय जय श्री हनुमान। जय जय शिव भगवान जय जय शिव भगवान जय जय शिव भगवान जय जय शिव भगवान। बोलो जय जय शिव भगवान शिव शंकर भगवान जय जय शिव भगवान शिव शंकर भगवान।
श्री गौरीपति भगवान श्री उमापति भगवान गौरीपति भगवान उमापति भगवान जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम बोलो वृंदावन बिहारी हरि लाल की जय सद्गुरुदेव भगवान की जय। सतभामा को कृष्ण जी कहत कथा चित लाए, सुने पठे इस कथा को मन वांछत फल पाए। सियापत रामचंद्र की जय उमापत महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय। हरे राम हरे कृष्ण हे हरे गोपाल दामोदर दामोदर दीन दयाल दीन दयाल दुख भंजन दुख भंजन पूरन कृपा पूर्ण कृपा। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण शरणं मम श्री कृष्ण शरणं मम श्री कृष्ण शरणं मम श्री कृष्ण शरणं मम। ओम गोपीजन वल्लभ चरणा ओम गोपीजन वल्लभ चरणा शरणं प्रपद्ये शरणं प्रपद्ये। ओम गोपीजन वल्लभ चरणा ओम गोपीजन वल्लभ चरणा शरणं प्रपद्ये शरणं प्रपद्ये। जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री जय कृष्ण श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। परम तत्व परमात्मा सचिदानंद परम ब्रह्म परम जगत गुरु परम प्रेमावतार युगल सरकार गोपी वल्लभ श्री राधा कृष्ण भगवान तहांजो स्वरूप शब्द ब्रह्म कथा भक्ति योग सर्व संत महात्मा दृष्ट अदृष्ट ब्राह्मण देवता ऐं सीताराम राधे श्याम स्वरूप सर्व सात संगत जी सभिनी के प्रणाम करे सतगुरन के बारंबार प्रणाम करे सरस्वती माता के भगवान वेद व्यास महाराज आदि सर्व वक्ता श्रोता सभिन के प्रणाम करे। अचो कार्तिक महोत्सव जे अमृत कथा जो असां रसपान कयूं आनंद वठूं। कथा भगवान श्याम सुंदर माता सत्यभामा के ॿुधाए चवनि था त ही सत्यभामा ही कथा जेके ॿुधंदा आहिनि उन्हनि जे सभिनी दुखनि जो नाश थींदो आहे। सिक श्रद्धा सां जेके श्रवण कंदा आहिनि उन्हनि खे वैकुंठ जी प्राप्ति थींदी आहे। एॾी वॾी महिमा आहे। मां बार बार चवंदो आहियां श्रद्धा विश्वास कंपलसरी अथव। चओ हरे कृष्ण हे हरे। भोजन ठहे त चवणो न पवंदो आहे कि नमक पवंदो, अनिवार्य। कोई भी भाॼी ठहे, मिठाई ठहे त चवणो न पवंदो त कुझु हिन में मिठास पवंदी, गुड़ खंड मिश्री कुझु न कुझु त विझणो पवंदो। त अहिड़ी तरह सां भक्तीअ में चवण जी ज़रूरत न आहे कि श्रद्धा विश्वास कंपलसरी अथव। छो जो भक्तीअ में कोई तपस्या कोन्हे, यज्ञ कोन्हनि, हवन कोन्हनि, ॾाढा वॾा कोई एॾा कठिन कार्य कोन्हनि। बसि आंसू वहाइणा आहिनि भॻवान जे लाइ, प्रेम करिणो आहे, भॻवान खे पंहिंजो सम्झणो आहे, भॻवान जी रजा में राज़ी रहणो आहे, भॻवान जो ई भरोसो खणणो आहे, पंहिंजो पाण खे भॻवान जे हवाले करे छॾणा। एतिरी सी ॻाल्हि, इहो भक्ति योग आहे। चओ हरे राम हरे कृष्ण। नारद ऋख जो पुरी जलंधर आइयो, कीनो दर्शन श्रीपति अति हरि खाइयो। निरख स्वर्ग का राज मुनि मन में कहे,
सकल देव श्री विष्णु दैत्य वस होय रहे। हरे राम हे हरे। कल कथा श्रवण कयो था। नारद महाराज अची पहुता आहिनि हाणे भगवान वटि। भगवान वेठा आहिनि जलंधर वटि। नारद महाराज आया ऐं छा था ॾिसनि त श्री भगवान हिते देवता बि हिते जाते जलंधर ऐं उन्हनि जा राक्षस आहिनि। भगवान त वैकुंठी हिते वसाए छॾियो आहे, सुर्ग बि हिते थी वियो आहे, भगवान जो मकान बि हिते थी वियो आहे, सभु कुझु। इहो कहिड़ो कौतक आहे भगवान जो। तॾहिं नारद जी अची उते पहुता ऐं छा चयूं नारद जी? अञा प्रेम सां चओ भाई। मक्खन मिश्री मिलायो। अञा सिक श्रद्धा सां। नारायण 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 नारायण। कलह बुद्ध मन धार के गयो नृपत पत सोए। आत्म जो विध ना करे आगे भाखों सोए। नारद जब राजा पह आयो निरख जलंधर वति हर खायो। नारद को उठ कंठ लगाई कीनो आदर सभा बैठाई। हरे राम। ॾिसो भाई नारद महाराज हाणे भगवान जे मन जी ॻाल्हि पूरी करण वारा आहिनि। हाणे कल्ह आरंभ कथा हिते प्रभुअ जे भगवान जे मन जी जेकी ॻाल्हि हूंदी आहे उहा नारद जी बिना चवण जे सम्झंदा आहिनि। इन करे उन्हनि खे उन्हनि जो मानस अवतार चयो वियो आहे। त नारद महाराज खे धर्म जी स्थापना जे लाइ, देवताउनि जा दुख दूर करण जे लाइ या कलह शांतीअ जे लाइ, अंग्रेजी में चवंदा आहिनि न वार फॉर पीस, भाई युद्ध मजबूरी आहे, शांतीअ जे लाइ युद्ध करणी थी पए। न त उहो आतंक फैलाईंदा, उहो दुखी कंदा, निर्दोष माण्हुनि जी हत्या कंदा। इन करे शांतीअ जी स्थापना जे लाइ युद्ध। त अहिड़ी तरह सां सभिनि जा दुख दूर करण जे लाइ कलह। चओ हरे राम। ऐं कलह कंहिंखे ईंदी? जलंधर खे ईंदी जेके अधर्म ते था हलनि। असां नारद महाराज खे ग़लति सम्झंदा आहियूं? न भाई, नारद महाराज कॾहिं बि ग़लति न आहिनि। उहे जेको बि कंदा आहिनि श्री हरिअ जे इच्छा बिना। तो हरे नारायण। बोलो श्री नारद जी महाराज की। मुन ते पुन यह पूछत भयो कवन दिशा ते आवन भयो। हाणे नारद महाराज जी अची करे जलंधर सां मिलिया। जलंधर गदगद थी वियो, अखियूं खिलजी वयूं ख़ुशीअ में। अची करे गले लॻायो नारद महाराज खे, प्रणाम करे सिंहासन ते विहारे ऐं पुछण लॻो त महामुनि अॼु कीअं कृपा कई अथव? पुन जो दुर्लभ देखियो ताही कहो बेग जो मोह पहनाही। ॿियो सभु बढ़िया? हा हा प्रभु जी कृपा आहे। नारद जी तव्हां असांजो राज्य ॾिठो आहे? हा भाई उहो ई त मां ॾिठो। कीअं लॻो? हा हा सुठो आहे। काई शइ ॿुधायो, कोई कमी हुजे त ॿुधायो। समृद्धि ठीकु आहे, धन जो खजानो ठीकु आहे, सैनिक ठीकु आहिनि, ऐं युद्ध जो पक्ष ठीकु आहे, ऐं काई कमी त नाहे? काई अहिड़ी शइ त कोन्हे जेकी मूं वटि न हुजे? साईं सुर्ग बि पंहिंजे कब्जे में आहे, सभु राज असांजो थी वियो आहे। कीअं लॻो तव्हांखे? यानी पंहिंजी महिमा ॿुधण थो चाहे जलंधर। ऐं नारद महाराज जहिड़ो की मुंहिंजी तारीफ़ करे त ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। संसारी माण्हू कनि, धनपति कनि त वॾी ॻाल्हि न आहे, सन्यासी तारीफ़ करे। चओ जय श्री कृष्ण। नारद महाराज बि सोचनि था भी तूं अभिमान करे वठि, त हाणे मां बाहि लॻाए थो वञा त पतो पवंदे तो वटि छा न आहे। हरे राम। कामधेन कल पाद ते लीन रतन में सोए। इन ते उत्तम अवर कछ होए सुनावो मोहे। अद्भुत रत्न बि मूं वटि आहिनि, वॾी वॾी संपदा, अद्भुत सामग्री। अञा कोई शइ बची हुजे त नारद जी मूंखे ॿुधायो कहिड़ी शइ आहे उहा जेकी मूं वटि कोन्हे। नारद कयो तबै नृप पाही स्त्री रतन तोहे पहनाही। नारद महाराज चवनि था त जलंधर सभु तो वटि आहे, सभु, हिकिड़ी शइ तो वटि कोन्हे। हाणे जलंधर हैरान थी वियो कि मां वटि हिकु शइ कोन्हे। जॾहिं सुर्ग मूं वटि अची वियो, धरती मूं वटि, इहा धरतीअ खां सुर्ग खां
कहिड़ी ॿाहिरि शइ बची जो मूं वटि कोन्हे? ॿुधायो, जल्दी ॿुधायो। नारद जी चवनि था स्त्री रत्न। महाराज स्त्री रत्न छा थींदो आहे? कि अहिड़ी स्त्री जेकी त्रैलोक्य सुंदर हुजे, त्रैलोक्य गुणवती हुजे, टिनी लोकनि में जेकी सभिनि खां वॾी हुजे, सुंदरता में, रूप में, गुणनि में, शालीनता में, सदाचार में, उहा स्त्री तो वटि कोन्हे। त्रैलोक्य सुंदरी, टिनी लोकनि में सभिनि खां जेकर सुंदर स्त्री आहे उहा तो वटि काथे आहे? चओ हरे राम। पूछत राजा कहो पुन सोई, ए स्त्री रतन काहे पै होई। नारद कह राजा सुन लीजै, वही ठौर तुम कौं कह दीजै। एक दिवस मेरे मन भयो, गिर कैलाश तहाँ चल गयो। तहाँ जाय या जुगत निहारी, तुम कौं बात सुनावो सारी। हरे राम हरे कृष्ण, हे हरे। जय श्री कृष्ण, राधे कृष्ण, गोपाल कृष्ण। सात संगत जी, नारद महाराज के जॾहिं उकसायो जलंधर, हाणे नारद महाराज चङी ख़बर वरिती स्त्री रत्न तो वटि कोन्हे। इहो छा आहे? काथे हूंदो आहे? ॿुधाए तो भाई, सब्र कर। हिकु ॾींहुं मां घुमंदे घुमंदे काॾे हली वियुमि? कैलाश पर्वत ते। नालो नथो खणे, शिव भॻवान ॾे। कैलाश पर्वत ते वियुमि। चओ हरे राम हरे कृष्ण, हे हरे। श्री कृष्ण गोविंद, हे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, बोलो वृंदावन बिहारी। बिहारी लाल की जय। कल्प वृक्ष तो तहाँ अनेका, देखो कल्प तो है पह एका। अरे जलंधर, तूं तो चे मूं वटि हे आहो आ कल्प वृक्ष। कल्प वृक्ष चए तो हिकिड़ो कल्प वृक्ष तो वटि, हिकिड़ी कामधेनु गऊ। अरे उते ॾिठुमि त कल्प वृक्ष जा ईअं कई घना समूह लॻल पिया, सैकड़ों कल्प वृक्ष। चओ हरे राम। कामधेन तेह पर बहु होई, तुम पै एक निहारी सोई। तूं तो चे मूं वटि कामधेनु गऊ आहे, हिकिड़ी कामधेनु गऊ तो वटि वेठी आहे। ख़बर अथई उते गांयुनि जा झुंड चरनि पिया, मौज में वेठा हा। कई कामधेनु गयूं, सैकड़ों उते घुमनि थियूं वेठियूं। हरे कृष्ण। जोगी रुद्र तहाँ मैं देखा, रहत मसाने तेह कौं पेख्या। ऐं उन जो मालिक आहे हिकिड़ो योगी, न कि महादेव तो चए। उन जो मालिक जेको आहे उहो रुद्र योगी आहे, हिकिड़ो वॾो तपस्वी आहे, तप तो करे भजन में वेठो आहे। तिस जोगी पह तिर्या निहारी, चंद्रमा जैसी अत उजियारी। उन जी धर्म पत्नी आहे, उहा ई स्त्री रत्न आहे। उहा कीअं? उन जे चेहरे मां प्रकाश प्रस्फुटित थींदो आहे, ये चंद्रमा जी रोशनी निकिरंदी आहे, तीअं उन जे काया मां तिजलो निकिरंदो आहे, प्रभा निकिरंदी आहे। चओ हरे राम। तिह समान त्रिभुवन न काई, गौरी तिनका नाम सुनाई। जलंधर, उन जे समान टिनी लोकनि में काई सुंदर स्त्री कोन्हे, उन जो नालो अथई गौरी देवी। ऐसे जोगी पह तिर्या, रहती सुंदर सोए। तिन सम तेरे धाम में, ऐसी तिर्या न कोए। ऐं कमाल जी ॻाल्हि आहे जलंधर, उहा एॾी सुंदर स्त्री हुन योगीअ सां, जटाधारीअ सां गॾु रहंदी आहे, ऐं तो वटि अहिड़ी स्त्री कोई कोन्हे। गौरी सदा शिव संग निस दिन, रहत बीच मसान। पहाड़ मार्ग में बहुत अत कठिन पैडा जान। उहो रस्तो बि ॾाढो कठिन आहे जाते जोगी रहंदो आहे। पहाड़, कैलाश पर्वत, दुर्गम स्थान, कोई वञी न सघे उते, कोई सुख न, कोई आराम न। कह बात नारद उठ चले, कहूँ दिस गयो सो पलाए।
तब दैत खरबर भयो मन मुनि चिंता गयो चित लाए। अच्छा भाई जलंधर मां हाणे हलाए तो मुंहिंजो कमु थी वियो ईअं चई करे नारद महाराज नारायण नारायण कंदा हली आ। जेको गुलाब जहिड़ो गुल जहिड़ो चहिरो हो जलंधर जो ख़ुशीअ वारो उहो मुरझाए वियो, कंडो लॻी वियो, कामना रूपी कंडो लॻी वियो। हाँ भगवान नारायण तव्हां सां गॾु वेठा आहिनि, लक्ष्मी माता वेठी आहे, देवता हेठि तव्हांजे तव्हां मथे, लेकिन चहिरो मुरझाइजी वियो। हे मानव मन बि ईअं ई आहे, हज़ार शयूं आहिनि त नज़र न ईंदियूं, हिकु शइ कोन्हे त उहा ई नज़र ईंदी आहे, भई हीअ शइ मूं वटि कोन्हे। अरे कंहिं वटि कुझु बि कोन्हे भाई, तो वटि सभु कुझु आहे, हिकु शइ कोन्हे त शुकुरु कर सबुरु कर, न घुमी फिरी करे ओॾे ई वञी पहुचंदासीं। उहा शइ हूंदी आहे त उनजी कोई क़दुरु बि न हूंदी आहे, न हूंदी उनजी क़दुरु आहे, जेकी आहे उनजी क़दुरु कोन्हे। 32 ॾंद लॻल आहिनि त ज़बान वीचारनि खे ॾिसंदी बि कोन्हे, कॾहिं घुमी फिरी भाउरनि खां हाल चाल न वठंदो आहे। ऐं भॻवानु न करे हिकिड़ो हली वञे ॿाहिरि, पोइ घुमी फिरी करे उते ई अची करे ढिड़िंग अची बीहंदी, ते काॾे हली वियो, हा हिते ख़ाली जॻह थी लॻे, हूंदो त पुछंदी कोन्हसि, निकिरी वियो ॿाहिरि। चओ हरे राम, श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी हे नाथ नारायण हा वासुदेव। इहो अनुभव बचपन में थींदो आहे, जॾहिं उमिरि हूंदी आहे, हिकु हिकु करे ॿाहिरि निकिरंदा आहिनि, पोइ वरी वॾी अवस्था में चङी तरह अनुभव थींदा आहिनि, पोइ त सभु जा सभु हली वेंदा आहिनि वीचारा, अकेली वञी इकलौती बचंदी आहे, घर पूरो ख़ाली। चओ हरे राम। राह केत जो दैत दे लिए निकट बुलाए, बहुविध तिन कौ नृप कही सकल बात समझाए। सुनहु राह कैलाश सिधावो, तहाँ जाए शिव कौ समझावो। रहो मसान दृढ़ावो जोगा, पुन स्त्री संग करहो भोगा। जोगी होय के ग्रस्त कमावे, ऐसी बात न शोभ्या पावे। हरे राम। हाणे तुरंत कामना रूपी जहर चढ़ियो ऐं जलंधर दैत खे सॾु कयो, कंहिंखे, राहूअ खे, उहो ई तो राहू तुरंत वञ कैलाश पर्वत ते, कोई जोगी वेठो अथई, उनजी धर्म पत्नी अति सुंदर अथई, ऐं उन जोगीअ खे चयसि मां जलंधर राजा टिनी लोकनि जो जेको आहे उनजो दूत आहियां, तोखे संदेश ॾियणु आयो आहियां। हे जोगी, तूं जोगी थी जोग कमाए, तोखे छा मतिलबु आहे, एॾी सुंदर स्त्री तूं रखी वेठो आहे, अरे तूं जोग में मन लॻाए न, पंहिंजो भॼन कर, साधन कर, ऐं हिकु कमु कर, इहा सुंदर स्त्री असांखे ॾेई छॾ। चओ हरे कृष्ण। हाणे अगरि तव्हां नियम सां सोचियो त पार्वती माता जलंधर जी केरु थी? माता थी, उहो त जगत माता आहे, जगत माता आहे, तंहिंजे करे हाणे जलंधर जो विनाश पक्को आहे। चओ हरे राम। यह तेरिया अब मोकों दीजै, जोग ध्यान का सिमरन कीजै। सुनी बात तब राह ने, उठ चलियो कैलाश। तहाँ आए प्रापत भयो, जह शिव करत निवास। रुद्र पै चल राहो आयो, दई बात सुनाए। जो दैत मुख ते सुनी थी, सो कही सत्य सुभाए। उदद का सुत है जलंधर, कयो तुझे संदेश। जिह सुर असुर हरि वस किए, भयो तीन लोक नरेश। नृपति जलंधर तुह कयो, सुनहु रुद्र जिय जान। तुम जोगी शमशान के, हम हैं देवराजान। गौरी हम कौन दीजिए, कही बात नृपतो है। योग्य हमारे यात्रिया, तुम्हारे योग्य न होए। हरे राम। राहु तुरंत हलियो, अॻिते पोइते वीचार न कयईं कि तव्हांजे लाइ इहो धर्म सम्मत आहे, हितकारी आहे कि हानिकारक आहे, छो जो हुनजो सुभाउ ई अहिड़ो आहे। दुष्ट, निशाचर, खल, राक्षस, असुर, तमोगुणी प्रधान थींदा आहिनि। लड़ाई झगड़ा थियनि, अधर्म थिए, हत्या थिए, निर्दोष माण्हूअ खे सजा थिए,
अति आचार थे, अत्याचार थे, उन्हनि खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। बिना सोचे सम्झे तुरंत उॾामी हलियो ऐं अची कैलाश पर्वत ते पहुतो। पहिरियों अची करे त पूरी महिमा पढ़ी ॿुधाई जलंधर जी। साईं ख़बर त हूंदव तव्हांखे, टिनी लोकनि जो राजा अथव जलंधर। स्वर्ग बि उन जे कब्जे में आहे, धरती बि उन जे कब्जे में आहे, देवता दैत सभु उन जे वश में आहिनि। महान राजा उदधी समुद्र मां जेको उत्पन्न थियो आहे, उन जलंधर जो मां दूत आहियां। अच्छा भाई, पोइ संदेश खणी आवां तव्हांजे लाइ इहो कि जलंधर महाराज चयो आहे कि तव्हां जोगी आहियो, जती आहियो, जत कमायो, जोग कयो, भजन कयो, सिमरन कयो, तप कयो, ये सुंदर स्त्री छो रखी वेठा आहियो? हाँ, तव्हां जोगी आहियो, तव्हांखे इहो कमु शोभा नथो ॾे, हिकु कमु कयो, इहा सुंदर स्त्री रत्न असांखे ॾेई छॾियो। इहे राजा महाराजाऊं आहियूं असां, महलनि में रहण वारा। पाण त वेठा आहियो पहाड़नि ते, ऐं हुन सुंदर स्त्रीअ खे बि उते वीचारीअ खे दुखी कयो अथव, असांखे ॾेई छॾियो। असां महलनि में रहण वारा आहियूं, उते सुखी थींदी। चओ हरे राम। पापी माण्हू अधर्म खे बि धर्म ठाहे छॾींदा आहिनि, यादि रखिजो। हिन महिल कई वीडियो मीडिया ते हलनि था, अहिड़ी ॿुधी भरमाए छॾनि माण्हुनि जी, छा चइजे। जेको पक्को सत्संगी न हुजे, कोई बि किरी थो सघे। सावधान रहंदा कयो, अहिड़ा वीडियो ऑडियो ॿुधंदा बि न कयो। अहिड़ी ॻाल्हियूं लच्छेदार चवंदव, तव्हांखे लॻंदो बिल्कुलु सही आहे। भॻवानु हीअं छो कयईं, भॻवानु हूअं छो कयईं, हे ग़लति आहे, हे सनातन धर्म में ग़लति आहे। अहिड़ा विधर्मी पापी वेठा हिकदमि ब्रेन वॉश करे छॾनि, किराए छॾनि भक्तीअ खां। चओ हरे राम। तर्क वितर्क वाद विवाद त आहे, ॿियो वरी छा आहे। चवण जी कला ग़लति उपयोग थी लॻे। हाणे गोली आहे, उहा ई कंहिंखे जान बचाइण जे लाइ अचे, कंहिंखे मारण जे लाइ। उहो ई चाकू आहे, कंहिंजो ऑपरेशन थिए, कंहिंजी हत्या करे छॾे। त अहिड़ी तरह सां उहे ई शब्द आहिनि, धर्म जे लाइ चओ या अधर्म जे लाइ। बुद्धि जेकी ॾिनल अथनि उहा बि भॻवान जी, उन सां ई भॻवान जो विरोध था कनि। सावधान रहिजो। कॾहिं बि कोई बि प्रवचन ॿुधो, सनातनी संत महात्मा जो ई ॿुधिजो, हा न। चओ हरे कृष्ण। सिधो गीता प्रेस ई खोलिजो, भागवत ॿुधो, रामायण ॿुधो, महाभारत ॿुधो, गुरबाणी ॿुधो, सत्संग ॿुधो, कीर्तन ॿुधो। ईअं न कंहिंखे बि बिना सोचे सम्झी करे श्रवण कंदव त केॾीमहिल ॾाढो संकट अची वेंदो। मथे चढ़ण में देरि लॻंदी आहे। हिकु हिकु ॾाको मथे चढ़णो पवंदो आहे, पायदान, ऐं टपो ॾे त उतां कहिड़ी देरि लॻंदी। किरी पए त कोई घणी देरि लॻंदी, कोई महिनत न लॻंदी, लेकिन किरंदो त नाश थी वेंदो। उहो ई हाल आहे। चओ जय श्री कृष्ण। सुनते रुद्र क्रोध मन धार्यो, मस्तक स्यो एक पुरख निकार्यो। मूसल जैसे दंत बनाए, महाभयानक नेत्र दिखाए। निर्खत रूप राह डर पायो, तत्काल मुड़ पीछे धायो। हरे राम। अहिड़ा खोटा शब्द, अहिड़ा अधर्म जा शब्द, एॾी ग़लति भाषा जो उपयोग संदेश वाहक कयो या उनजी बि ग़लती आहे। संदेश ॾियण जा बि तरीक़ा हूंदा आहिनि। कड़वो सच बि मिठे तरह सां चयो वेंदो आहे, हा न। सच कड़वो न हूंदो आहे, ज़बान कौड़ी हूंदी आहे, यादि रखिजो। कन कौड़ा हूंदा आहिनि, बुद्धि कौड़ी हूंदी आहे। सच त भॻवान जो रूप आहे, सत्यम शिवम सुंदरम। सच छो कौड़ो थींदो? काथे लिखियल आहे? कंहिं वेद शास्त्र में लिखियल आहे सच कौड़ो हूंदो आहे? कहावत हली पई आहे, माण्हू बि बसि हा मां चवंदुमि, मां त सच चवंदो आहियां, माण्हुनि खे कौड़ो लॻंदो आहे। वाह भाई वाह। चओ हरे राम। सच ॾाढो मिठो आहे, सच ॾाढो प्यारो आहे। सच भॻवान जो रूप आहे। सच चए थो भॻवानु मां आहियां। सचिदानंद भॻवान जो नालो आहे। छा भॻवानु कौड़ो आहे? चओ हरे राम। हरे कृष्ण। न भाई, सच ॾाढो मिठो आहे, प्यारो आहे, भगवत स्वरूप आहे। सच खे मिठे रूप में न चवणो, कौड़े रूप में चवणो, गंदे रूप में चवणो, घिनौने रूप में चवणो, कंहिंजी दिलि दुखाइण जे लाइ सच चवणु, इहो त अपराध आहे, इहो त ग़लति आहे। चओ जय श्री कृष्ण। हाणे ध्यानु ॾिजो कि अहिड़े ग़लति ढंग सां हुन जेको संदेश ॾिनो, त जलंधर त ग़लति आहे, उनजो दूत बि ग़लति आहे। हीअ त शुक्र कयो भॻवान जो वरी टियों नेत्र न खुलियो, न त युद्ध वुद्ध थिए ई न हा। असांजा चैप्टर क्लोज थी वञनि, मज़ो ई न अचे हा, ईअं ख़तमु थी वञे हा। त भॻवानु पंहिंजो हिकिड़े जटा मां वार उखाड़ियो,
भगवान जे अंग अंग में अनंत शक्तियूं। जॾहिं पार्वती माता सती थी तॾहिं बि भगवान हिकिड़ो केश विलोम कयो, पंहिंजो हिकिड़ो वार पटियो जटाउनि जो, उहो वीरभद्र थी वियो। वीरभद्र कहिड़ो? भगवान जी अंश शक्ति हुई हुन में, ऐं वञी करे उन यज्ञ विध्वंस कयो, दक्ष खे मारे छॾियो। अॼु वरी भगवान हिकिड़ो जटा मां वार उखाड़ियो, उन मां बि ॾाढो शक्तिशाली भगवान जो हिकिड़ो गण प्रकट थियो। उन खे ॾिसी करे अमृत पान कयल राहु थर थर कांपण लॻो, चओ हरे राम, वठी उॾामियो हिकु तरफ़। देख पीछे फिर आगे धाई, वही पुरख तिह पीछे जाई। हाँ, भगवान जो शक्तिशाली उहो गण एॾो जाॾे भॼी उॾामियो राहु, उन जे साम्हूं वरी उहो पहुची पियो वञे भगवान जो गण। पोइ ते भॻो त वरी पोइ ते भगवान जो गण पहिरियों ई वेठो आहे, यानी उनजे लाइ कोई वॾी ॻाल्हि न हुई। उॾामी करे लंबो सफ़र तय करे पहुचे ऐं हिकिड़ो पेर वधाए त हुते पहुची वञे, हा न। जीअं किवली हूंदी आहे वीचारी, हलंदी काथे 2 मिंट लॻाए त 2 कदम हलंदी, तव्हां टपो ॾींदो हुते वञी पहुची वेंदो। इहो फ़र्क़ु हुयो। चओ जय श्री कृष्ण। तब तिह पुरख राह कौं गयो, राह वचन शिव कौं कह दयो। मैं ब्राह्मण की रखिया की जय, इसी पुरख ते मोह छुड़ी जय। हाणे राहु घबराइजी वियो त अॼु बचणु मुश्किल आहे। हा, जीअरो रहंदुमि चिथे विझे ऐं मरां बि न, प्राण बि न निकिरनि, चटनी ठाहे छॾे, पाउडर ठाहे छॾे, चूरन ठाहे छॾे, त जीअण खां बि ॾाढो, मौत खां बि ख़तरनाक हिसाब किताब थी वेंदो। काॾे वञा, हिते त जलंधर बि कोन्हे बचाइण वारो। वापसि आयो कंहिं वटि? पिनाक पाणी भगवान भोलेनाथ वटि। प्रभु रक्षा कयो, रक्षा कयो, रक्षा कयो। अच्छा, हा प्रभु, मां तव्हांखे ॿुधायां, मां ब्राह्मण आहियां, मां ब्राह्मण आहियां। पतो न हुयो कि न हुयो, पर चए पियो मां ब्राह्मण आहियां, मुंहिंजी रक्षा कयो। तू अविनाशी पूरन देवा, 3 लोक कर तुम्हारी सेवा। हे भोलेनाथ, तव्हां अविनाशी आहियो, पूरण देव आहियो, 3 लोक तव्हांजी सेवा करे रहिया आहिनि। हाणे इहा स्तुति पहिरियों करे, हा ॿुधायो, इहा त सची स्तुति आहे न भगवान जी, अनंत आहे। तूं त 2 लाइनियूं चयो, अगरि पहिरियों चए हा त इहो हाल थिए। चओ हरे राम। जो वसीठ को आवे जोई, तिन को मारन योग्य न होई। हे प्रभु भोलेनाथ, रक्षा कयो। जेको संदेश वाहक अचे, मां त दूत आहियां, इनखे मारणु सही न आहे। तब महादेव विनय सुन पायो, यह को विप्र दूत होए आयो। तॾहिं शिव भगवान ॾिठो, चए तो ब्राह्मण आहियां, कोई वीचारो दूत ते ब्राह्मण आयो आहे। भगवान ॾाढा दयावान, कृपालु आहिनि, करुणावान, तुरंत दया अची वेंदी आहे शिव भगवान खे। रुद्र कहो यह काम न कीजय, ब्राह्मण की हत्या न लीजय। पंहिंजे ई गण खे शिव भगवान रोके वरितो, छो जो करुणावतार। अरे भाई भाई रुक रुक भाई रुक, अरे ब्राह्मण ते हिन जी हत्या न कर, पाप लॻंदे, छॾे छॾेसि। शिव दयाल होए पुरख बुलायो, तब तिह छाड़ पुरख फिर आयो। हिनखे छॾेसि, तूं मूं वटि अच। हथ जोड़े करे भगवान शिव जो गण हथ जोड़े प्रभु जे साम्हूं बीठो। रुद्र कहो तब राह कौं, जाय कहो तिह पाहे। यम मार्ग के पंथ का, तुम्हें दिखावो राह। शिव भगवान चयो, राहु तूं वञ पंहिंजे राजा जलंधर खे चओ वञी, तूं चिंता न कर, असां तोखे यम जो रस्तो ॾेखारींदासीं। पुरख कहे तब रुद्र कौं, इनके छड़ायो तो है। अब मैं क्या भक्षण करूं, खुद्या व्यापी मोहे। राहु त हलियो, भगवान जो गण जेको हो चवण लॻो, प्रभु तव्हां मूंखे प्रकट कयो हिन जे खाइण जे लाइ, त मुंहिंजे अंदरि शुद्धा बि प्रकट थी, यानी बुख बि ॾाढी लॻी। वरी मुंहिंजो जेको निवालो हो गिरहो, उहो त कढी छॾियो तव्हां। हा, हाणे मां छा खावां, मूंखे ॾाढी बुख लॻी आहे। तुम्हारी आज्ञा जो अब पाऊं, जो कछु कहो सोई मैं खाऊं। कह रुद्र पुरखा सुन लीजय,
जो कछ कहो सोई तुम की जय। प्रभु मूंखे जल्दी ॿुधायो, ॾाढी बुख लॻी आहे, जेको तव्हां चवंदव उहो ई मां खाईंदुमि। शिव भॻवानु चवनि था, अच्छा जेको मां चवंदुमि? हा हा, तव्हां चई त ॾिसो, जेको तव्हां चवंदव उहो ई मां आहार वठंदुमि। तॾहिं शिव भॻवानु चयो, ध्यान सां ॿुध। सकल देह जो आपनी भक्षण करो अघाए, सुनत वचन सब खाइयो, शीस रहियो इक जाए। शिव भॻवानु चयो, प्यारा हिकु कमु कर, तूं पंहिंजो ई शरीर खाई वञ, पंहिंजो ई शरीर खाई वञ। जो आज्ञा प्रभु जी। भॻवान जी आज्ञा मञी करे पंहिंजो मस्तक बचाए करे धड़ सहित पंहिंजो पूरो शरीर उहो भॻवान जो गण खाई वियो। भॻवान जी शक्तियूं पैदा काथों थियो? भॻवान जे अंश मां। ईअं सम्झो शिव भॻवान ई हिकिड़े नंढे रूप में आहे, उन्हनि जे लाइ कोई वॾी ॻाल्हि न आहे। अज्ञान जे रस्ते सां संत ॿुधाईंदा आहिनि, पंहिंजो पाण खे खाइण जो अर्थ छा आहे? अहंकार खाई वञणु, ही पंहिंजो अभिमान ख़तमु करे छॾणु। जेको भटकाए थो जन्मनि जन्मनि में अहम यानी मां ऐं मुंहिंजो मांपणो, उन खे ई ख़तमु करे छॾियो। चओ जय श्री कृष्ण। देखी यागत पुरख की हरख भयो महादेव, रे पुरखा कीरत रहो दीनो वर तब एह। भगवान जा नेत्र सजल थिया, उन जो त्याग ॾिसी करे गदगद थिया। शिव भॻवानु चयो, पुरखा तोते मां राज़ी आहियां, तुंहिंजी कीर्ति थींदी, तूं सदा अमर थी वेंदे, तुंहिंजो नालो थींदो कीरत मुखी। बोलो कीरत मुखी महाराज की। कीरत मुखी नाम है तेरा, द्वारपाल तुम हो वह मेरा। प्रथमे तुम्हारी पूजा होई, ता पीछे मुझ पूजे कोई। जो जन प्रथमे तो हिध आवे, सो जन अमर पदारथ पावे। हरे राम। भगवान शिव एॾो प्रसन्न थिया कि वरदान ॾींदा विया। अरे तूं अमर थी, अजर अमर थी वञ, अरे तोखे मौत न ईंदो। प्यारा तुंहिंजी कीर्ति बि अमर, तूं बि अमर, ऐं तूं सदा शिवलोक में रहंदे, मूंसां गॾु रहंदे, तूं मुंहिंजो पार्षद बणिजी वएं। अॼु खां मुंहिंजे धाम में रहण वारो मुंहिंजो साथी, मुंहिंजो सेवक, मुंहिंजो दास बणी वएं। केॾी वॾी ॻाल्हि आहे। अमर थी वियो ऐं भॻवान जे शरण में रहियो सदा। अॼु बि भॻवान जे शरण में आहे। भॻवानु वरदान ॾिनो कि जेको मूंखों बि पहिरियों तुंहिंजो नालो खणंदो, तोखे स्मरण कंदो, उन ते मां ॾाढो राज़ी थींदुमि। चओ जय श्री कृष्ण। तुम्हारी रक्षा जिस पै होई, आत्म राम न भय तिस कोई। तूं जंहिंजी रक्षा कंदे उनखे कोई भउ न रहंदो। चओ जय श्री कृष्ण। छो जो भॻवानु भक्त जे तरफ़ विशेष ध्यानु रखंदा आहिनि। पंहिंजी ॻाल्हि कटे छॾनि, भक्त जी ॻाल्हि न कटींदा आहिनि। सतभामा को हरि कहे, बात युद्ध की सोए। जिम दय तन स्यो शिव लड़े, कथा सो आगे होए। हरे राम। तंहिंजे करे भॻवान शिव ते जल चाढ़ण खां पहिरियों, यादि करण खां पहिरियों यादि कंदा कयो त भक्त कीरत मुखी तव्हांखे प्रणाम आहे, तव्हां रक्षा कयो, प्रभुअ जी भक्ति मिले। असांजे दरबार साहिब में भोले बाबा जेके वेठा आहिनि, विराजमान आहिनि, भॻवानु महादेव, उनजे मथां कीरत मुखी जो सुंदर स्वरूप अथव, हा न। उन्हनि जो बि दर्शन करे प्रणाम करे माण्हू पोइ शिव भॻवान जी स्तुति करे। इन करे ॾाढो सुंदर हिते इहो भॻवान जो विग्रह ऐं भक्त जो बि विग्रह आहे। ॾाढी कृपा। शिव भॻवानु दूत खे मोकिलियो, दूत अची जलंधर खे राज ॾिनो। भॻवानु चवनि था अॻिते हाणे युद्ध थींदी, उनजो वृतांत ॿुधो। ही भॻवान जी केॾी कृपा आहे कि अॼु कहिड़ो ॾींहुं आहे भाई? सोमवार ते ॾिसो शिव भॻवान जी कथा आरंभ थी आहे, हा न। इहे भॻवान जी कृपा चइबी आहे, दया चइबी आहे कि संयोग कृपा। कृपा कई तरह जी थींदी आहे, ये भॻवान जे कथा जी संयोग कृपा आहे। अक्सर भागवत में बि ईअं थींदो आहे त अॼु भोले बाबा जी कृपा आहे। अचो हिकु मिंट पहिरियों शिव भॻवान खे यादि कयूं भाई।
कैलाश के निवासी नमो बार बार हूँ, आयो शरण तिहारी भोले तार तार तो। निवासी नमो बार बार हो, आयो शरण तिहारी भोले तार तार तो। कैलाश के निवासी नमो बार बार हूँ, आयो शरण तिहारी भोले तार तार तो। कैलाश के निवासी नमो बार बार हो, आयो शरण तिहारी भोले तार तार तो। भोले तार तार तो, तार तार तो। भोले तार तार तो, तार तार तो। ओ भोले तार तार तो, तार तार तो। भोले तार तार तो, तार तार तो। भक्तों को कभी शिव तूने निराश ना किया, भक्तों को कभी शिव तूने निराश ना किया। मांगा है जिसने जो भी वरदान दे दिया, मांगा है जिसने जो भी वरदान दे दिया। ये गंगाधार मुक्ति द्वार हो, ये गंगाधार मुक्ति द्वार ओमकार तो। आयो शरण तिहारी भोले तार तार तो। आयो शरण तिहारी भोले तार तार तो। ओ भोले तार तार तो, तार तार तो। भोले तार तार तो, तार तार तो। बखान क्या करूं मैं राखों के ढेर का, बखान क्या करूं मैं राखों के ढेर का। बखान क्या करूं ओ भोले बखान क्या करूं मैं राखों के ढेर का। बखान क्या करूं मैं राखों के ढेर का। चपटी विभूति में है खजाना कुबेर का, चपटी विभूति में है खजाना कुबेर का। हाँ चपटी विभूति में है खजाना कुबेर का। चपटी विभूति में है खजाना कुबेर का। बड़ा है तेरा दायरा हो, बड़ा है तेरा दायरा, बड़ा दातार तू, बड़ा दातार तू, बड़ा दातार तू। आयो शरण तिहारी भोले तार तार तू। आयो शरण तिहारी भोले तार तार तो। ओ आयो शरण तिहारी भोले तार तार तो। आयो शरण तिहारी भोले तार तार तो। हरि बोल। क्या क्या नहीं दिया तुझे हम क्या प्रमाण दे, क्या क्या नहीं दिया तुम्हें हम क्या प्रमाण दे। बस गए हैं तीनों लोक शंभु तेरे दान से। बस गए तीनों लोक शंभु तेरे दान से। जहर पिया हो, जहर पिया जीवन दिया कितना उदार तू।
आयो शरण तिहारी भोले तार तार तो। आयो शरण तिहारी भोले तार तार तो। तेरी कृपा बिना न हिले एक भी अणु। तेरी कृपा बिना न हिले एक भी अणु। लेते हैं श्वास तेरी दया से तनु तनु। लेते हैं श्वास तेरी दया से तनु तनु। कहे दाद एक बार मुझको निहार तू, मुझको निहार तू, मुझको निहार तू। ऐ भोले कहे दाद एक बार मुझको निहार तू। आयो शरण तिहारी भोले तार तार तो। आयो शरण तिहारी भोले तार तार तो। ओ आयो शरण तिहारी भोले तार तार तो। आयो शरण तिहारी भोले तार तार तो। ओ भोले तार तार तो, तार तार तो। ओ भोले तार तार तो, तार तार तो। आ भोले तार तार तो, तार तार तो। ओ भोले तार तार तो, तार तार तो। आ भोले तार तार तो, तार तार तो। भोले तार तार तो, तार तार तो। बोलो कपिलेश्वर भगवान, की रामेश्वर भगवान, भगवान की पशुपतिनाथ भगवान। की जय। राहु गयो फिर नृपत पे, कही बात समझाए। हमको ऐसी विध भई, सुनो जलंधर राय। हरे हरे राम हरे कृष्ण हे हरि। राहु पंहिंजी जान बचाए करे ऐं जलंधर वटि आयो हेॾे अची करे वृतांत ॿुधाई कि महाराज हीअ ॻाल्हि आहे, जीअं तीअं पंहिंजा प्राण बचाए करे आयो आहियां। उहो जोगी त तव्हांखे खरो खोटो बिल्कुलु जवाबु ॾिनो आहे। साफ़ शब्दनि में चए थो पियो कि हाणे तोखे मां यम जो द्वार ॾेखारींदुमि। शंख बजायो क्रोध कर, सुनी बात जब राय। युद्ध करो मैं रुद्र सिंह, योद्धा लिए बुलाए। हरे राम। जे शंख पंहिंजो पाण न वॼंदो आहे, कोई फूक ॾे तॾहिं वॼंदो आहे, तीअं मूर्ख माण्हू बि ॿिए जे भड़काइण सां, ॿिए जे कुझु शब्द चवण सां उहे बि भड़की वेंदा आहिनि। तुरंत क्रोध में अची वियो, शब्द कन में विया, हेॾो अखियुनि मां बम्बट निकिरण लॻा आग जा। क्रोध में फुफकारण लॻो जलंधर, सेना इकट्ठी कयो, तुरंत युद्ध जी तैयारी कयो। चओ हरे राम। सकल साज युद्ध का नृपकीना, सजी पूरी तैयारी युद्ध जी जलंधर करे वरती। देवता असुर संग सब लीना। देवता असुर सभु गॾु वरतई। देवता बि अॼु भैया तव्हांजी बि हाणे ड्यूटी ऑन ड्यूटी अची वञो हाणे। हा बढ़िया तमाशा ॾिठो, डांस ॾिठो तव्हां राक्षसनि जी। हाणे हलो हथियार खणो, तव्हांखे बि युद्ध में शामिलु थियणो पवंदो। ईअं थोरी महिमान ठाहे करे तव्हांखे रखियो आहे। चओ जय श्री कृष्ण। श्री विष्णु को संग चलायो, चली अनीरव मंडल छायो। प्रभु हाणे कृपा कयो, तव्हां बि गॾु हलो। श्री विष्णु भॻवान खे तव्हांखे बि गॾु हलणो पवंदो। जीजाजी हाणे देरि न कयो, उथो जीजू जल्दी हलो। हाणे तव्हां आयो त कहिड़ी फिकर आहे। चओ जय श्री कृष्ण। शुक्राचार्य को संग लीनो, चढ़ रथ आप पयाना कीनो। गुरु जी खे बि गॾु खे, हे त मुख्य आहिनि जीअरा करण वारा। हा जेके मरंदा उनखे इहे ई त जीआरींदा। गुरु जी रथ ते वियो, तयारु थियो, जल्दी तव्हां बि हलो। जय श्री कृष्ण। सुगन राह में भले न होई, सिर ते मुकुट गिरियो धर सोई। शगुन मंगल में नथा थियनि, अपशगुन थियण लॻा। जीअं अञा हलियो त मुकुट किरी पियो। इहे सभु अपशगुन आहिनि। गर्दव दाहन करत पुकारे, मदवस किसे नाहि विचारे। सॼी दिशा में गधा पुकारण लॻा, चिल्लाइण लॻा। इहे सभु अमंगल सूचक। इहो प्रकृति हे विधाता
ई संदेश ॾींदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। कई कोट बलवान चलाए, पृथ्वी को थर हर कंपाए। कई करोड़े बलवान राक्षस ऐं देवता भी हलण लगा, धरती कंपायमान थियण लगी। शुंभ निशुंभ आकाश पर, चले असुर दल सूर। शुंभ निशुंभ ये गगनचारी हुया, इहो कदम कदम खणी न हलंदा, ये उॾामी हलंदा। हाणे ॿुधायो, न हवाई जहाज न रॉकेट, अहिड़ी विज्ञान, हाँ बिना कोई ॿधी करे यंत्राऊं ईअं वठी उॾामंदा हुआ। इहा अञा विज्ञान त खोज पहुती न आहे, अलाए कॾहिं पहुचंदी। चओ जय श्री कृष्ण। जिम सावन घन गरजही, उठी सुमग महधूर। सावन जे गर्जना वांगुरु जीअं तेज गर्जना थींदी आहे, तीअं धूल उॾामण लॻी उन्हनि जे हलण सां। करोड़े करोड़े जो एॾा भयानक राक्षस हलंदा त छा हाल थींदो। सूक्ष्म रूप देवता भये, दुर्सेना कर शिव पै गए। देवता सूक्ष्म रूप धारण करे नंढो पहिरियों ही शिव भगवान वटि पहुचिया। देखत रुद्र कहो तिन को तब, कैसी भीड़ पड़ी तुमको अब। प्रभु भोलेनाथ त्राही माम पाही माम। शिव भगवान चवण लगा, रे देवताओ कहिड़ी मुसीबत आई तो भाई। स्वर्ग त्याग के हम पह आए, तब सुर शिव को कहत सुनाए। भयो जलंधर राजा भारी, ताको त्रिभुवन करे जोहारी। प्रभु छा ॿुधायूं, हे अहिड़ो ख़तरनाक जलंधर आयो आहे, असांखे बि गुलाम ठाहे रखियो अथई। प्रभु हाणे तव्हां वटि बि सेना खणी पहुचण ई वारो अथव। टिनी लोकनि खे उन पंहिंजे वश में करे छॾियो आहे। हमरा स्वर्ग छीन तिन लीना, श्रीपत देव सकल वस कीना। प्रथम युद्ध कीनी भगवान, पुनता को वर दीनो दान। रमा सहित जो देवता, वसे असुरपुर माहे। ऐसा वर तिह जाचियो, दियो विष्ण जीता है। ए टू जेड पूरी कहानी चई ॿुधायूं। हीअं ॻाल्हि थी, भगवान त आया नारायण, युद्ध कंदे कंदे गले लॻाए छॾियऊंसि, राजी थियसि, वरदान ॾेई छॾियऊंसि। जलंधर बि वरदान घुरियो कि देवताउनि सहित तव्हां मूं वटि रही पओ। भगवान बि चयो तथास्तु। हाणे उहो ई हाल थी वियो आहे। लक्ष्मी माता सत सभु देवताऊं असां बि नारायण भगवान समेत जलंधर वटि असां रुकियल पिया आहियूं। देवन को दुख शिव सुन पालीनो, तब हरि का आवाहन कीनो। कहो विष्णु को सुन हर राई, यह तुम्हारे मन में क्या आई। पूरी कहानी ॿुधी करे भोले बाबा भगवान नारायण खे स्मरण कयो। भगवान नारायण सां रूबरू थिया। प्रभु, हे तव्हांजे मन में कहिड़ी लीला आई आहे, हे तव्हां कहिड़ो कौतुक कयो आहे। युद्ध जलंधर संग तुम कियो, ऐसा दुष्ट मार नहीं लियो। अरे तव्हां जलंधर सां युद्ध कयो। हे प्रभु वासुदेव, तव्हां मारे छो न छॾियो जलंधर खे। दीनो वर इन क्या व्रत गयो, सुर संग लहता की पुर रहियो। शिव भगवान चवनि था, हिन खे वरी वरदान ॾिनो अथव। हे आड़ा टेड़ा जेके राक्षस आहिनि, हिननि छा ग्यारस रखी हुई, हिननि कहिड़ा व्रत कया हुआ। कार्तिक जी कथा ॿुधी ही, कयो छा हो हिननि, भागवत कथा ॿुधी, भक्तमाल ॿुधी, जो हिननि राक्षसनि ते बि तव्हां राजी थी आहो। कहे विष्णु सुन रुद्र जी, यह तुमरा सुत होए। लक्ष्मी भ्रातु कहा वही, सागर उपजा सोए। तॾहिं भगवान नारायण यादि करायो त प्रभु महादेव यादि कयो, हे तव्हांजो ई अंश अथव, तव्हांजो ई पुटु अथव। सागर मंथन मूं प्रकट थियो, यादि अथव। राजा इंद्र आयो, हा तव्हांजी टियों नेत्र खुलियो, हा अग्नि वई जल जे अंदरि, उहो ई त आहे जलंधर। ओहो, ॾिसो अॼु देवता दुखी, पर शुरूआत काथों थी। सभिनि खां पहिरियों ग़लती कंहिं राजा इंद्र कई न। शिव भगवान जो अपमान कंहिं कयो। तॾहिं चवंदा आहिनि, कर्म गति टारे नाही टरे। पंहिंजा ई कर्म सुख दुख ॾेई रहिया आहिनि न भाई। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। पहिरियों कोई हिकु माण्हू अपराध कंदो त धरतीअ ते उत्पात थींदा,
तो उनजो निवारण थींदो। वरी त्रेता युग आयो, सतयुग खां पोइ हिकु माण्हू कोई कंदो त उन शहर में नगर में कोई बीमारी ईंदी या कुझु थींदो। वरी द्वापर युग आयो त हिकु कोई अपराध करे त परिवार में मुसीबत ईंदी। हाणे कलयुग में जेको माण्हू जेको कर्म कंदो आहे उनखे उहा सजा मिलंदी आहे। अहकर करे सो अहकर पावे। जंहिं हथ सां पाप थींदा उन चओ जय श्री कृष्ण, हरे कृष्ण, हे हरि। त शुरूआत त राजा इंद्र कई, शिव भगवान जो अपमान कयो। अॼु सभु देवता दुख पाए रहे। चओ जय श्री कृष्ण, राधे कृष्ण। संत राजेश्वरानंद महाराज ॾाढी प्यारी ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि, ध्यानु ॾेई ॿुधजो। त मंगलूराम अटकूराम विया बगीचे में। मंगलूराम जी नियत डोल जी ख़राब थी वई। बगीचे में सुंदर सुंदर अंब जा फल ॾिसी करे त उन जे मन में थी त अटकू हे फल खाइजनि। अटकूराम अटकियो, चई न भाई ग़लति अथई, चोरीअ जो इल्ज़ाम लॻंदे फालतू इहो पाप अथई। चई तूं हट, मिठा मिठा फल मिलंदा, सभु भॻवान जो आहे। त वरी हे वण वरी सेठ जो कीअं थी वियो? चओ जय श्री कृष्ण। पंहिंजो कमु सिद्ध करण जे लाइ माण्हू धर्म जी ॻाल्हियूं करे वठंदा आहिनि। चओ हरे राम। भागवत में कंस देवकी माता ऐं वसुदेव बाबा खे छा त ज्ञान ॾिनो आहे। मुंहिंजी भेण हे दुख पंहिंजे कर्मनि सां ईंदा आहिनि। हाँ, कंस तो चए पियो, छपुट मारे छॾी, पंहिंजा ई कर्म सुख दुख था ॾियनि। छा चइजे मुंहिंजी भेण, तूं मूंखे माफ़ कर, तुंहिंजा इहे सभु कर्म हुया, तोखे दुख मिलियो, मौक़ो आयो वरी जेल में विझी छॾे। चओ हरे राम। त मंगलूराम चए थो पियो त भाई मिठा मिठा फल मां त खाईंदुमि। अरे न वञ भाई, गड़बड़ थी वेंदी। न, मां वेंदुमि। वञ भाई। चओ जय श्री कृष्ण। हाणे मंगलूराम वियो, अखियुनि सां ॾिठई फल, पेरनि सां वियो, वञी करे हथनि सां तोड़ियईं ऐं जीअं ई मुंहं में खाधई, अहिड़ा बढ़िया मिठा रसीला फल रखियईं ज़बान ते ढिड़िंग, सिधो पेट में अंदरि दुन ते। एतिरे में आवाज़ आई, मालीअ बि ॾिसी वरितो ऐं डुकंदो डुकंदो आयो। अची करे पुठीअ में ठका बचार डंडा ठका केस, रोअंदो रोअंदो ॻोढ़ा ॻाड़ींदो हली वियो। चओ हरे राम। अटकूराम चईसि, ॾिस मां त तोखे पहिरीं मना कयो, मैं बुरे कम जो बुरो नतीजो निकिरंदो आहे। अॻिते हिकिड़ा महात्मा मिलिया। अरे छा थियो भाई, छोड़ा रोए छो थो तूं? चए तूं धर्म हली वियो। अरे हा हा, कोई इंसाफ़ कोन्हे बाबा, तव्हां सत्संग कीर्तन कयो था, तव्हां जवाबु ॾियो। अरे छा थी वियो भाई? हाणे ॻाल्हि घुमाए करे ईअं नथो चए मां चोर आहियां, चोरी कई आहे। छा थो चए? चए थो बाबा ॾिसो, मां फल खाधो। हा पोइ? मां फल खाधो वञी करे हिकिड़े बगीचे में। हाणे फल कंहिं खाधो? फल त ज़बान खाधो। हा, ऐं फोकट में वीचारी पुठीअ खे डंडा पिया। हाणे ॿुधायो पुठीअ कहिड़ो अपराध कयो? हा, पुठीअ छा कयो? फल खाधो ज़बान ऐं डंडा पिया पुठीअ खे। धर्म हली वियो आहे, अधर्म अची वियो आहे। चओ जय श्री कृष्ण। महात्मा चईसि, वे मंगलू, मां ॿुधायां थो तोखे, कई ॻाल्हियूं पंहिंजे दिमाग़ सां न ईंदियूं आहिनि सम्झण में। अच्छा बाबा ॿुधायो। चई सभिनि खां पहिरियों छा थियो? मां वियमि बगीचे में, कंहिंसां वियो? चई पेरनि सां वियमि। ॿियो कंहिंसां वियमि? ठीकु आहे। ऐं पोइ छा कयो? सभिनि खां पहिरियों तोखे कीअं पतो पियो कि फल आहिनि? ही सभिनि खां पहिरियों मुंहिंजी अखियुनि फल खे ॾिठो। चई बसि इहा ॻाल्हि क्लिक कर, हिते पकड़े रख। फलनि खे कंहिं ॾिठो? चई अखियुनि। उते ई तोखे बुरी नियत आई? हा। पोइ वञी करे छा कयो? चई हथनि सां फल तोड़िया। त संत चवण लॻा, सभिनि खां पहिरियों अपराध तुंहिंजी अखियुनि कयो, ॿिए जी शइ खे निहारियो, उतो ई पाप शुरू थियो। हा, अखियुनि ॾिठो, ठीकु आहे, अखियुनि त फल न खाधो न। ऐं फल कंहिं तोड़िया? हथनि फल तोड़िया। फल काथे रखियो? ज़बान में। मुंहुं फल रखियो? न, उन बि पेट जे अंदरि विझी छॾियो। ॾिठो अखियुनि, तोड़ियो हथनि, रखे मुंहं में, वियो पेट में, डंडा पिया पुठीअ खे। चई उहो त मां चवां थो। चई उहो त चए थो अॻिते त ॾिस। ऐं जेॾी महिल डंडा पिया पुठीअ ते त रोए केरु पियो? चई बाबा अखियूं पई रोअनि। ऐं फल कंहिं ॾिठो? चई अखियुनि ॾिठो। चओ हरे राम। त जंहिं सभिनि खां पहिरियों अपराध कयो अखियुनि, रोअणो कंहिंखे पियो? अखियुनि खे ई रोअणो पियो। सभिनि खां पहिरियों अपराध कयो राजा इंद्र। अॼु राजा इंद्र रोए थो पियो। स्वर्ग जो राजा बि कर्म करे तो तो फल भोगणो तो पए। इन करे भाई कर्म करते सावधान, और जो हो जाए उसमें प्रसन्न। चो जय श्री कृष्ण। रमा करी मोह बेनती, इनको मारहु नाहे।
जन्म्यो जब दद गिर विखे विधना वर दियो ताहे। नारायण भगवान चवनि था, हे महादेव तव्हांखे पतो आहे न कि ब्रह्मा जी हिन खे वरदान ॾिनो त जातो पैदा थियो आहे उहो ई हिन जो अंत कंदो, यानी तव्हां मूं ई पैदा थियो आहे, तव्हां ई हिन खे वैकुंठ पहुचाईंदो। इनको अवर न मारही रुद्र हाथ हथ होए। राज करे त्रैलोक का वचन कहे विध सोए। टिनी लोकनि जो राज कंदो, इहो बि विधाता उन खे कुंडली पढ़ी करे ॿुधाई, वरदान ॾिनो, उहो बि पूरो थी वियो। इस विध इनको मारियो नाही, तुम्हारे कर हथ होवे ताही। मारन इनका ओदम की जय, पुन शिव कयो विष न सुन लीजय। हमरे पाहि शस्त्र न कोई, मारन इनका किस विध होई। सकले देव अंश मोह दीजय, लय कर तेज शस्त्र को दीजय। विष्णु आदि जो देवता, दियो तेज सब सोए। लीन रुद्र तब हर खचित, शस्त्र बनाए दोए। हरे राम। प्रभु तव्हांजे द्वारा ई हुन जो अंत थींदो। तॾहिं शिव भॻवान चयो, ठीकु आहे, हे नारायण, हाणे ॿुधो, असां त हिते कैलाश ते तव्हांजो राम राम जपण वारा, भॼन करण वारा, हिननि सां युद्ध करण जे लाइ असांखे विशेष अस्त्रनि जी ज़रूरत आहे। उहे अस्त्र काॾो ईंदा? सभिनी देवताउनि खे हिननि दुखी कयो आहे, देवताउनि जी शक्ति मिली। सभु देवताऊं पंहिंजी शक्तिअ सां शक्ति दान कयो, उन शक्ति पात सां हिकिड़ो असां विशेष अस्त्र शस्त्र ठाहींदासीं, उहे मां धारण कंदुमि, पोइ हिन पापीअ जो अंत कंदुमि। तॾहिं सभिनी देवताउनि पंहिंजे योग बल सां शक्ति दान कयो, देव शक्तिअ सां भोले बाबा विशेष अस्त्र शस्त्र ठाहिया। चओ हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। अपना तेज बित समय पायो, एक सुदर्शन चक्र बनायो। दूसर वज्र तेज दे कीनो, दोनों शस्त्र रुद्र कर लीनो। ब विशेष अस्त्र उन्हनि ठाहिया शस्त्र, हिकिड़ो सुदर्शन चक्र ठाहियो। चओ जय श्री कृष्ण। अहिड़ा उन्हनि में महाविज्ञान आहे कि अॼु जी विज्ञान उन्हनि खे ईअं स्पर्श बि नथी करे सघे। इहा विज्ञान अञा कंहिं पैदा ई न कई आहे। हिते भौतिक विज्ञान आहे, हीअ जेकी विज्ञान आहे इहा आध्यात्मिक प्लस मानसिक विज्ञान आहे। हिते हे शरीर पहुची सघनि, बिना योग जे, बिना भक्तीअ जे विज्ञान न पहुची सघंदी। इनखे ऋषि विज्ञान बि चई था सघो। चओ हरे राम, हरे कृष्ण। कि भौतिक काई शइ कोन्हे, कोई टीना टप्पर कोन्हे, कोई लोह कोन्हे, कोई स्टील कोन्हे, ॿाहिरियों कुझु नथा खणनि, पंहिंजो तेज था ॾियनि। इहो तेज कानो आयो? पुञनि सां आयो, देवत्व सां आयो, शक्ति आहे। ग्यारस रखियऊं, भक्ति कयूं, धर्म जो पालन कयूं, धर्म जी रक्षा लाइ उहो धर्म जी शक्ति आई, उन सां अस्त्र शस्त्र ठहिया। चओ हरे राम। दूसर वज्र तेज दे कीनो, दोनों शस्त्र रुद्र कर लीनो। त हिकिड़ो सुदर्शन चक्र ऐं ॿियो वज्र, जीअं राजा इंद्र वज्र खणंदा आहिनि, उहो दधीची महाराज जे हॾियुनि सां ठहियो आहे। ॿुधायो, एॾी उनजी सख़्त हॾियूं हुयूं, मज़बूत। त अहिड़ी तरह सां हाणे हिकिड़ो वज्र ऐं ॿियो सुदर्शन चक्र, इहे ॿ हथियार भोले बाबा उन शक्तिअ सां तयारु कया। रूप भयानक तिनका होई, करे जलंधर कौं हत सोई। निरख देवता हर खत भये, तिनके दुख सकल मिट गए। ॾाढा शक्तिशाली वो शस्त्र ॾिसी करे देवता ॾाढो प्रसन्न थिया। हरे राम। महादेव कौं तक रचो, ऐसा ठाट बनाए। जलंधर गिर कैलाश तट, डेरा कीनो आए। एतिरे में जलंधर सेना खणी करे कैलाश पर्वत जे किनारे अची पहुतो। चओ जय श्री कृष्ण। गिर को आए जलंधर घेरा,
चहूं और ते भयो अंधेरा। केंदई चारों तरफ कैलाश पर्वत के घेरे वरतई। एडा राक्षस वधी कहा कि अंधेरो छाइजियो, रोशनी अंदर नथी अचे। राक्षस कोई 4-5 फुट वारा थोड़ी हुंदा आहिनि। पहाड़ जहिड़ो उन्हनि जो शरीर वर्णन कयो वियो आहे। चओ हरे राम। कि वणनि जेतिरी उन्हनि जी टंगूं आहिनि, गुफ़ा जहिड़ो उन्हनि जो मुंहुं आहे। हे हिकिड़ो राक्षस अहिड़ा करोड़े पहुची वञनि त पोइ ॿुधायो रोशनी काथों ईंदी। चओ जय श्री कृष्ण। जैसे सावन को घन आयो, तैसे गिर कैलाश सायो। नंदी गण और उमा सुत अवर कारतक जोए। देख कटक दल असुर का, शिव पह आए सोए। चारों तरफ दैतन जॾहिं घेरे वरितो त गजानंद भगवान, कार्तिक महाराज, नंदी जी महाराज टिननि अवलोकन करे अची शिव भगवान खे पूरो वृतांत ॿुधायो। वह मुख तीनो सकल गण लय कयो, शिव कौं जाए। हम लड़े असुर हत करें, आज्ञा तुम्हारी पाए। हे प्रभु भोलेनाथ, असांखे आज्ञा ॾियो। हिननि पापनि दैतन घेरे वरितो आहे त असां रक्षा कयूं ऐं हिननि सां युद्ध आरंभ कयूं। तब दई आज्ञा रुद्र तिन को करो युद्ध सामान। कई कोट गण तिन शस्त्र पहरे, कहाँ करो बखान। भोले बाबा आज्ञा ॾिनी त युद्ध कयो पर समान कजो। समान यानी पाण जहिड़ी शक्तिअ वारे सां, हा न। ईअं न जेको शक्तिअ वारो आहे उहो बकरीअ जे शक्तिअ वारे सां लड़े वञे। हा, जेतिरो शक्तिवान आहे बराबरि जे टक्कर जो पहलवान ॻोल्हे करे युद्ध कयो, धर्म युद्ध कयो। चओ जय श्री कृष्ण। सकल गण एक ठौर हुए कर गए ताकि और। तब भय सन्मुख असुर गण, मारूं बजे दो ठौर। तुरंत देवताउनि जी बि सेना अची वई, यानी शिव भगवान जी सेना, गणनि जी सेना, हेॾे दैतन जी सेना। हाणे मारू राग वॼण लॻा। मारू राग छा आहे? ये मारू राग ॻाइण सां जोश अची वेंदो आहे, यानी शरीर मों राग ख़तमु थी वेंदो आहे। शरीर मों वैराग अची वेंदो आहे त पोइ माण्हू बेखौफ़ थी करे लड़ंदो आहे, प्राणनि जी परवाह छॾे करे लड़ंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। तहाँ भेरी शंख मृदंग दुदंब बाजते ऋण माहे। युद्ध में भेरी मृदंग शंख वजी रहा, साज वजी रहा, जेके वीरनि खे बल ॾेई रहा। तब सकल गण जो परस पर बहु धीर देवताहे। गण पाण में मिली करे हिक ॿिए खे हिम्मत हौसला अफ़जाई करे रहिया आहिनि। छुटे बाण गण असुर को, भयो गगन अंधकार। तीर छॾजंदा था वञनि, ईअं आकाश में छाइजी आहे कि अंधेरो छाइजी वियो। गरजत सावन में गज, मारे सूर अपार। जीअं न बरसात में पाणीअ जी बूंदूं किरंदियूं, ईअं वसकारो थियो, दैत किरण लॻा। परस पर असुर गण युद्ध करही। गण ऐं असुर पाण में भिड़जी आहिनि। एक गदा लय हाथ सन्मुख लड़ही। गदा हथ में खणी करे चटाभेटी करे रहे। एक धनुष लय हाथ बहु बाण मारे। कोई धनुष खणी करे एक साथ कई कई तीर तो छॾे। कछ मरण की संक न हृदय धारे। कंहिंखे बि पंहिंजे मरण जी परवाह कोन्हे, बेखौफ थी करे लड़ी रहे। एक गुरज लय हाथ जो शीस देवे। कोई गुरज खड़ी करे कंहिंजा सिर तो लाहे पियो। एक परस पर लड़े जो वज्र लेवे। कोई वज्र खणी पाण में भिड़जी आहिनि। एक मूसल लय हाथ बहु युद्ध करही। कोई मूसल खणी करे युद्ध करे रहियो आहे। एक भाले लय बहुत जम धरस लड़ही। कोई भजे तो, कोई ॾिसी करे ढजे तो पियो। अहिड़ी भयानक युद्ध थी आहे। चओ हरे राम। कोट असुर गण हत भये, भयो युद्ध विकराल। कुछ ही समय में करोड़े असुर धरती ते किरी पिया। चओ हरे राम। विकराल युद्ध थी। विधना तब विस्मय भयो, होवत पर लय काल। हरे राम। चौंता विधाता विस्मय में पइजियो। ब्रह्मा जी चकित थिया कि अरे ही प्रलय जो समय त नाहे,
लेकिन प्रलय अची वई आशा मतां हरीअ जे इच्छा सां बीफोरी प्रलय त न अची वई। हाँ ईअं बि थींदो आहे। चओ हरे राम। ही प्रलय जो समय त न आहे, प्रलय कीअं अची वई? विधाता विस्मय में पइजी आहे। ये कोई कपोल कल्पित कहानियूं कोन्हनि, ये सचो इतिहास आहे, सची कथाऊं। कंहिं पुछियो त भगवान राम ऐं रावण जी युद्ध कीअं थी, त भगवान वाल्मीकि महाराज चयो भगवान राम ऐं रावण जी अहिड़ी युद्ध थी कि उन जहिड़ी युद्ध केवल भगवान राम ऐं रावण जी युद्ध थी। यानी अद्वितीय, कोई विकल्प कोन्हे, अतुलनीय। जेकी भगवान रघुनाथ युद्ध कई आहे उहा कोई उन जो कोई मतिलबु कोई तुलना ई कोन्हे, अहिड़ी युद्ध थी। चओ जय श्री कृष्ण। हाँ असां वेंदा आहियूं मूवी ॾिसंदा आहियूं त एक्शन मूवी ॾिसंदा आहियूं। हा हे कीअं थो करे, कीअं थो उॾामे भाई, हिकु हिकु मारे थो उन्हनि खे, हे काॾो हवाई जहाज़ ते लटकी वियो, हाँ हे कारुनि जी टक्कर थी वई, हे पहाड़ मां टपो थो ॾे, हे नदीअ मां तरी आयो। ॾाढो असां गदगद थींदा आहियूं, पैसा वञी करे बढ़िया पॉपकॉर्न खाई ॾिसंदा आहियूं। पर हेॾे त ध्यानु ॾियो, हे जेके सची युद्ध आहे उहो त नकली आहे, कल्पना आहे, उहो ॾिसी असां हैरान थी वेंदा आहियूं त हे असली इतिहास आहे। हे जेकी युद्ध थी आहे हे कल्पना में ई तव्हां करे वठो त ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। चओ जय श्री कृष्ण। हे हरे हरे नारायण। भाई सेवादारी आवाज जो 5 बार प्रेम सां चओ जय श्री कृष्ण। हाँ साथ संगत जी तहां थोड़ो रिप्लाई कयो जी। हाँ सब चओ न भाई। जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, राधे कृष्ण। कीर्तन कंदो न भाई, थोड़ी देर तैयार थियो, भले कंहिंखे वेहण में आनंद आहे त वेहो। ऐं घणा ॾींहं थी विया भाई अॼु? हाँ बाप रे 6 ॾींहं गुज़री विया, पतो ई न पियो। महिरबानी करे समय ते अचो भाई। हाँ लेट मॉर्निंग अचण वारा, 7 बजे अचण वारा, सवाए 7 साढी 7 कृपा कयो, दया कयो। 6 बजे खां पहिरियों मंगलाचारण शुरू थी वेंदो, तो 6 खां पहिरियों तव्हां शुरू करे छॾियो। हाँ गाॾी त बिफोर न छॾिजंदी आहे। चओ जय श्री कृष्ण। मंगलाचरण हिते 2 मिंट पहिरियों ई शुरू थी वेंदो, 3 मिंट। त महिरबानी करे समय ते पहुचो भाई, ठीकु आहे। अचो हाणे मिली करे हरि नाम कीर्तन प्रभुअ जा गुण ॻायो, थोड़ी देर भॼी न वञिजो दया करे। श्री राम जय राम जय जय राम, बोलो श्री राम जय राम जय राम। ओ श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। बोलो श्री राम जय राम जय जय राम। 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 बोलो श्री राम जय राम जय जय राम। बोलो जय राम जय जय राम। ओ श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। बोलो श्री राम जय हरि राम बोल। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। राधे जय राम जय जय राम। बोलो श्री राम जय राम जय 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 राम। श्री राम जय राम जय जय राम। बोलो श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। हर जय रघुनंदन जय घनश्याम। जय रघुनंदन जय घनश्याम। हम जय रघुनंदन जय घनश्याम। जय रघुनंदन जय घनश्याम।
हो मुरली मनोहर राधे श्याम मुरली मनोहर राधे श्याम हो पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम बोलो श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम बोलो श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम ओ जय राधे 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 जय राधे राधे हो प्यारी श्यामा 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 प्यारी श्यामा 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 हाँ जय गोविंद 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 जय हो जय माधव 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 हाँ जय केशव 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 हाँ जय जय विठल 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 हो भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे हाँ भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे राम सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 हो राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 बोल राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 हो राजा राम 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 सीता राम 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 ओ राधे श्याम 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 राधे श्याम राधे। राधे श्याम 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 हर बोलो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव आहा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव 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 बोलो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ हरि नारायण बोल वासुदेव कृष्ण गोविंद हरि मुरारे हे नाथ नारायण वासुदेव बोलो राधे राधे श्याम राधे श्री राधे राधे श्याम राधे श्री राधे राधे श्याम राधे श्री राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 जय जय श्री राधे बोलो वृंदावन बिहारी श्याम सुंदर भगवान की जय जगत गुरु श्री चंद्र भगवान की हाँ भाई आराम सां वेझो थोरो थोरो भले भूमिदान ॾेई था सघो अगरि थी सघे त अञा संदेश त न आयो आहे बाक़ी जीअं आराम सां वेहनि हेठि न वेहनि हरे राम हरे कृष्ण हे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे
है नाथ नारायण वासुदेव। ये वचन हमेशा याद रखंदा क्यों भाई, राम नाम ही सार है, राम नाम ही सार है, बाकी सब बेकार है। बाकी सब बेकार है। हाँ, कुछ वचन प्रेरणा ॾींदा रहंदा आहिनि, यादि रखणु खपे कि करना तो भजन था ओ शाम, करना तो भजन था ओ शाम, पर ये बात समझने में जन्मों लग गए। हा न, इन ते वीचार कजो राति जो वञी करे, जेॾी महिल समय मिलेव। करण त भगवान जो भजन ई आया आहियूं, पर एतिरी सी ॻाल्हि सम्झण में कई जन्म गुज़रिया कि भजन ई त करणो हो। छा था चवनि वेद शास्त्र पुराण ग्रंथ, संत महात्मा सतगुरु, भजन कयो। हरे राम हे हरे, हरे कृष्ण। भजन न थे, सत्संग कयो। सत्संग में जप खां कई गुना वधीक लाभ थींदो अथव। सत्संग की आधी घड़ी तप के बरस हजार, 1000 साल तपस्या जा, और सत्संग जा 24 मिंट बराबर, बल्कि सत्संग वधीक है। अहिड़ी महिमा आहे। उन भाव सां सिक सां सत्संग श्रवण कयो भाई। चांद की चांदनी, कार्तिक की बहार, फूलों की खुशबू, अपनों का प्यार, बधाई हो आपको गोपाष्टमी का त्योहार। कार्तिक की मौज, सदा खुश रहें आप और आपका परिवार। ये वचन हे कविता ठाही तो DR नारवानी, उनखे भी आशीर्वाद जो ताड़ियों वजाए। अज सागर मेहानी जो भी हैप्पी हैप्पी बर्थडे, 3 बार उनखे भी आशीर्वाद सेवादारन सहित मिले जी। हाँ भाई, कृपा थी वही। अज जी प्रसाद सेवा तव चप्पल सेवादारन जी, जेके महान सेवा पादुका सेवा कंदा आहिनि। भगवान कृपा कन, सदा सदा उन्हनि खे प्रेम भक्तिअ जो, सुख शांति समता जो, समृद्धिअ जो दान मिले। ताड़ियूं वॼाए उन्हनि खे बि आशीर्वाद मिले भाई। हरे कृष्ण हे हरे। कुछ सुंदर सामाजिक कविता, छो जो असां समाज में रहूं था, सामाजिक प्राणी आहियूं। समाज जे प्रति भी असांजो उत्तरदायित्व आहे, असांजे देश जे प्रति भी असांजो धर्म आहे। चओ हरे राम। कल दास गोविंद चए पियो, मां सुबुह खां 10 बजे 2 बजे खां वठी करे मां राति जे 10 ताईं पंहिंजी सेवा में रहंदुमि। मां कहिड़ी सेवा में रहंदे भाई? हेॾे दरबार जी सेवा छॾे, चई न देश जी सेवा आहे, देश जो समर्थन करण जी सेवा आहे। मां देश जो, तूं परिवार में त अहिड़ी सेवा ॾिनी कोन्हे। मुहल जी सेवा कर, समाज जी सेवा कर, गांव जी सेवा, शहर जी सेवा। अरे छत्तीसगढ़ राज्य न सिधो देश, चई हा देश जी सेवा। पोइ पुछोमांसि कहिड़ी सेवा आई? चई भारत जी क्रिकेट मैच जो समर्थन हुयो। भाई इहा सेवा आहे। मां तुंहिंजो समर्थन थियो, देश जीतियो, चई न हारायो। मां कहिड़ो इहो कहिड़ी सेवा करे आहीं तूं देश जी? जीतियल देश खे हाराए छॾे। चए पोइ ॾाढो मूंखे बि ख़राबु थो लॻे, भारत हारजी वियो। भाई असां भारतवासी आहियूं, भारतवासीअ जे मन में त इहा ई इच्छा हुजणु खपे असांजे कि देश जीते, विजेता थिए। ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। पर इन जो इहो मतिलबु न आहे कि असां जंग हारजी वियासीं। कोई हे खेल में हार जीत त थींदी रहंदी आहे। असांजो जेको देश आहे उहो धर्म प्रधान आहे, नीति प्रधान आहे। असांजे देश जो धर्म छा आहे? अतिथि देवो भवः। छा आहे? अतिथि चइबो आहे महिमान खे, जेको रहे उहो थींदो आहे मेज़बान, होस्ट। त इंडिया आहे होस्ट, भारत जेको आहे उहो मेज़बान आहे। ऐं जेकी टीम आई आहे ऑस्ट्रेलिया जी, उहा केरु आहे? अतिथि। त अतिथि सेवा ई त कई आहे देश। असांजो कमु मैच जीतणु थोरी आहे, दिलि जीतणु आहे। दिलि जीते वरितऊं। चओ हरे राम। असांजो देश महान आहे, सम्झो था। असां चाहियूं आहे वीचारा महिमान रोअंदा रोअंदा वञनि, हा रोटी बि न वणेनि उन्हनि खे, ईअं वञनि, सुठी ॻाल्हि लॻे हा? न लॻे हा। चओ जय श्री कृष्ण। त दिलि जीते वरिती न भारत देश उन्हनि जी। पाण गम सही करे ॿिए खे ख़ुशी ॾियणु, इहो ई त जीवन आहे भाई। हरे राम। हाणे छा था चई सघूं ॿियो? असां इहो ई त चई था सघूं, श्री कृष्ण गोविंद। राधा कृष्ण चाट वाला, आहा
राधा कृष्ण जो एॾो अमृतमय नालो वरी चटखट बि जोड़ी वई, कीअं कजे। त इन्हनि बि प्रसाद सेवा में सहयोग कयो आहे। प्रभु इन्हनि जा बि भंडार खूब भरपूर रखनि, नाम जो भक्तीअ जो दान ॾियनि। चओ जय श्री कृष्ण। पर ॾिसो असांजी मानसिकता काथे आहे। मां समाचार में ॾिठो हिकु ॾींहुं पहिरियों यज्ञ हवन पिया थियनि कि असांजो देश जीते, हा न। पर जेको भॻवानु कंदा आहिनि उहो सही हूंदो आहे, ग़लति न आहे। भॻवानु जेको कनि था उहो सही हूंदो आहे। मां हर ॻाल्हि लाइ थो चवां, अन्यथा न वठिजो, कि भॻवानु जेको कंदा आहिनि उहो सही हूंदो आहे। कई माण्हू अहिड़ा आहिनि जेके देश जे क्रिकेट जीतण जे लाइ, मां टीवीअ में ॾिठो, हवन पिया कनि, यज्ञ पिया कनि, पर अहिड़ा बि त आहिनि देश जीते वेंदो आहे त मुर्गा कटाईंदा आहिनि, बकरियूं कटाईंदा आहिनि, पार्टी कंदा आहिनि, बोतलियूं खोलींदा आहिनि। इहो बि त हिकिड़ो पक्ष ॾिसण वारो आहे। पहिरियों भॻवान खे हथ जोड़े पूजा था कयो, और भॻवानु मुराद पूरी थो करे त जीवन जी हिंसा था कयो। चओ हरे राम। उदास न थियो भाई, खेल खे खेल वांगुरु वठो। कई माण्हू एॾो निराश थी वेंदा आहिनि। मां ॿुधो कंहिं आत्महत्या त करे छॾियूं पहिरियों। अरे देश हारजी वियो आहे, खिलाड़ी मौज था कनि, नचनि था, ॻाइनि था, पार्टी था कनि, हा उहो 2 ॾींहं उन्हनि खे फ़र्क़ु नथो पए। तोखे प्राण ॾियण जी कहिड़ी ज़रूरत है? कोई टीवी तो तोड़े छॾे, कोई सामान तो भञे, कोई कुप्पो सुॼाए वेठो आहे, कोई रोटी नथो खाए, कोई ईअं तो मुंहुं ठाहे ॼण कोई भाती मरी वियो आहे घर जो। अरे खेल आहे, वो खिलाड़ी कोन दुखी, तव्हां छाजे करे था दुखी थियो भाई? समता में रहो। माण्हू मरी वेंदो आहे त चवंदा आहिनि धीरज रख, धीरज रख, संसार अचण वञण वारो आहे। केरु रहंदो बाबा? न तूं रहंदे न मां रहंदुमि। आहे हिते थोड़ी थोड़ी ॻाल्हि लाइ माण्हू दुखी था थियनि पिया। ख़ुशि रहो, प्रसन्न रहण भगवान जी भक्ति आहे। चओ हरे राम। कपड़े हो गए छोटे तो लाज कहां से आए, रोटी हो गई छोटी ताकत कहां से आए, फूल हो गए प्लास्टिक के तो खुशबू कहां से आए, चेहरा हो गया मेकअप का तो रूप कहां से आए, शिक्षक हो गए ट्यूशन के तो विद्या कहां से आए, भोजन हो गए होटल के तंदुरुस्ती कहां से आए, प्रोग्राम हो गए केबल के तो संस्कार कहां से आए। हालांकि संस्कार चैनल तो केबल सां ईंदो आहे, पर वो संस्कार टीवी चैनल जी ॻाल्हि न आहे, स्वभाव जी ॻाल्हि आहे। आदमी हो गए पैसे के तो दया कहां से आए, धंधे हो गए झूठे तो बरकत कहां से आए, रिश्तेदार हो गए फेसबुक के तो मिलने कहां से आए। उतो ही सब वाधायूं ॾींदव, हाँ उतो ही हथ जोड़ींदव, उतो ही गोल भी नकली मोकिलींदव। रिश्तेदार हो गए फेसबुक के तो मिलने कहां से आए, और भक्ति में आ गया पाखंड तो श्री भगवान कहां से आए। हाँ भक्ति तो निष्काम खपे भाई, प्रेम वारी खपे। भक्ति में अगर स्वार्थ अची वेंदो तो इच्छा पूर्ति तो थींदी। भगवान तो तॾहिं मिलंदा आहिनि जॾहिं असां भगवान जे बिना रही न सघंदा आहियूं, व्याकुल थी वेंदा आहियूं, तॾहिं भगवान प्रकट थी वेंदा आहिनि। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरि। तॾहिं चवंदा आहिनि दुख सुठो भाई, दुख में सुमरन सभु करे, सुख में, और जो सुख में सुमरन करे। हाँ इहो ॾाढो प्रसिद्ध श्लोक बचपन में असां पढ़ियासीं, सभिनि खे यादि हूंदो, हाणे पतो न आहे पाठ्यक्रम में आहे कि न। मंगलूराम आयो ॾाढो दुखी हो वीचारो, सभु खणी आयो, एक्सरो खणी आयो, सोनोग्राम जी रिपोर्ट खणी आयो, हाँ वो कारो फोटू खणी आयो, सभु खणी आयो। धर्म पत्नी पुछीस छा थियो, चई बसि डॉक्टर चए थई बसि 10 घंटा तूं रहंदे, सुबुह सूरज जी रोशनी तूं न ॾिसंदे। हाणे त ज़ाल मंगली बाई चईस धीरज धरियो, हाणे जॾहिं कुझु नथो थी सघे छा कंदव, भगवान जो भजन कयो। वीचारो ॾाढो दुखी थियो, राति भर ज़ाल सां ॻाल्हियूं कंदो रहियो, भई सुबुह त मां हली वेंदुमि। पुराणा एल्बम कढी आयो शादीअ जा, ज़ाल खे ॾेखारणु लॻो, फोटू ॾेखारियईं, ॻाल्हियूं करणु लॻो, कीअं असां मिलियासीं, शादी थी, चुनू मुनू कीअं आया, कीअं कीअं थियो, आख़िर राति जा 12 थी विया। मंगली बाई चए सुम्हो न हाणे, छा था ॻाल्हियूं कयो, छो? चई तव्हांखे छा आहे, तव्हांखे त उथणो न आहे, मूंखे त सुबुह जो 1000 कम पिया आहिनि। सम्झो था? डॉक्टर चई हे भाई 10 कलाक जो महिमान आहे, सुबुह जो उथंदो कोन।
त मंगली बाई चएसि तव्हांखे त उथणो न आहे, तव्हांखे छा आहे, तव्हां त सुम्ही पवंदो, मूंखे त 1000 कम आहिनि, कम वारी माई ईंदी, फर्श ॿुहारी आहे, फलाणा ढिकाणा रोटी ठाहिणी आहे, आड़े पाड़े में मूंझणो आहे, तव्हांखे छा आहे। केॾो सिधी सरल आहिनि माताऊं वीचारियूं, सदोरी बिल्कुलु, हा, निर्वैर गंगा वांगुरु निश्चल हृदय, बुलारी लाल की। उठी रुद्र रण मह चली, चहूं और ते धार, ज्यों सावन मह नंदी का, दी सत पार नवार। भयंकर युद्ध अहिड़ी लॻी जीअं बरसाति जो मौसम ईंदो आहे त नदी वहण लॻंदियूं, हा, सुकी अरपा बि वहण लॻंदी आहे, हे साओ तलाउ फाटी पवंदो आहे। अरे छा चइजे साध संगत जी, असां वियासीं भाटा पारा कीर्तन करण त रस्ता ई बंदि आहे, चई पाणी वधी वियो आहे नदीअ जो, 12 किलोमीटर होॾे वञिणो पियो। त अहिड़ी तरह सां हिते खून जी नदी वधी वई आहे, खून जी नदी, अहिड़ा भयंकर ज़ोरदार अस्त्र शस्त्र हलिया आहिनि कि खून जी नदी अहिड़ी वई जंहिंजो पार कोन्हे। बकरीद ईंदी आहे, एॾी बकरियूं गायूं कढजंदियूं आहिनि कि समाचार चैनल ते ॾिठोसीं कि बरसाति में पाणी ॻाढ़ो थी वियो। केॾी असांजे भारत देश जी, परमात्मा जो देश आहे, कि उन जी इहा हालत आहे। ओहो, ॾाढी दुखदाई ॻाल्हि आहे। इन जो कारण हिकु ई आहे कि सभु हिंदू एकजुट कोन्हनि, एकजुट हिंदू थी वञनि ऐं पंहिंजो पक्ष रखनि कि हिते गौ माता राष्ट्रीय माता घोषित थींदी, कंहिंखे ताक़त आहे, हिंसा न थींदी यानी न थींदी। चओ हरे राम। अगरि पंहिंजो लक्ष्य रखनि कि असां उहो ई पक्ष खणंदासीं त पोइ नेता बि तयार थी वेंदा, देश में सुधार अची वेंदो, पर असां में जागृति कोन्हे। चओ जय श्री कृष्ण, हरे कृष्ण। बहु सूरत हत भय कर पत्र जोगिण लये, पीवत बहु सुख पाए त्रिपति जोगिण आए। नदी वहण लॻी, खून जी जोगणियूं अहिड़ियूं थींदियूं आहिनि जेके खप्पर भरे करे रक्तपान कंदियूं आहिनि, उहे अची करे ईअं प्याला भरे खून जा पीअण लॻियूं जीअं असां जूस पीअंदा आहियूं, नारियल पाणी पीअंदा आहियूं न, तीअं भरे भरे पाणी जा गिलास जीअं पीअंदा आहियूं, खप्पर भरे रक्तपान करण लॻियूं। बहु गण पड़े तह धाए, बहु असुर देह गिराए, मर गए कोटन कोट घायल पड़े एक चोट। कई मरिया, कई किरिया, कई कटिजिया, कई किनारे में पिया आहिनि, कई लड़ी रहिया आहिनि। असुर भये हत बहुत शुक्र तब उद्यम कियो, जॾहिं कई दई त किरी पिया मरिया, तॾहिं गुरु शुक्राचार्य उथिया ऐं उद्यम कयूं। कल कथा ॿुधी अथव तव्हां। मंत्र सुजीवन पढ़ियो जल मुख सबनों के दियो, संजीवनी मंत्र पढ़ी करे जो जल में मुंह ठका क्यों, वो छोड़ा दई त मरियल वरी उथी करे तैयार थिया, मारो मारो पुकारण लगा। हते असुर सब उठे शस्त्र कर मौत न लिए, धाय पड़े शिवसैन बहुत जोधे हत किए, मुए बहुत ऋण माहि रयो ऋण मैं गण को, भाग चले सब तहां जाए शिव कौं कयो सो। हाणे मरियल जीअरा पिया थी वञनि, वरी पिया लड़नि, वरी मरनि, वरी जीअरा थियनि, वीचारा गण छा कनि, जेके मरनि ई कोन, उन सां केतिरी युद्ध हलंदी, केतिरो समय हलंदी। शिव भगवान वटि आया ऐं पुकार कयूं। कर पुकार ऐसे कयो, गए रुद्र पै सोए, शुक्र जीवा वै सबन कौं, असुर मृतक न होए। भृगु संजीवनी मंत्र उचारे, हते असुर ऋण माहि उठारे, कछ उपाओ शुक्र का कीजय, जिस ते शत्रु का दल छीजे। हे स्वामी, हे महादेव, हे भोलेनाथ प्रभु, वॾी विडंबना आहे। असां त करोड़े ॾेई त मारिया, उन जा गुरु बाबा शुक्राचार्य संजीवनी विद्या जे द्वारा वरी उन्हनि खे पुनर्जीवित था कनि, हो मरनि ई कोन था, वरी वरी था अची लड़नि। ईअं कीअं युद्ध हलंदी? तव्हां कोई हिन जो बिलो कयो, उपचार कयो, हिन जो तोड़ कढो, कोई हिन जो समाधान तव्हांखे करिणो ई पवंदो। चओ जय श्री कृष्ण। सुनत क्रोध की नो शिव ताही, एक स्त्री उपजी मुख माही, दीरघ महा भयानक जानो,
दोय ताल समझंगा मानो। शिव भगवान खे ॾाढो गुस्सो आयो, तॾहिं मुख मां हाणे भगवान हिकिड़ी वॾी स्त्री प्रकट कई, एॾी वॾी बलशाली शक्तिशाली कि उन जा जेके पेर हुया उहे ताड़ जे वण जेतिरा, ताल वृक्ष ॾिठो त ॾाढो लंबो, एॾा वॾा उन जा पेर हुया त बाक़ी आकार तव्हां सम्झी वठो। भुजा जो ताल समाने जाकी, नैन जोत अग्नि समता की। जेतिरा पेर ओतिरी वरी बाहूं बि ताल वृक्ष जेतिरियूं, ऐं सुहिणा नेड़ कीअं हुया बढ़िया, उनमें होलिका पई ॿरे, बम्बट पिया ॿरनि, अखियूं लाडल जीत ॿरनि मशाला, ॿरनि मशाला, ॿरनि मशाला, प्रकाश मशाला, अखियूं लाडल जीत ॿरनि मशाला। डिजो छो त आहे त लाॾो थो ॻायां मां, अञा हुनजी महिमा थोरी थो ॻायां। हे पंहिंजे वात्सल्य रस में माताउनि जीअं कल्पना कंदियूं, अरे अखियूं तसि तिजलो पियो निकिरे सां, अखियुनि मां रोशनी पई निकिरे, बसि जीअं मशालूं थी ॿरनि। हे त लाॾो थो ॻायां, कोई वीर रस जो गीत थो ॻायां छा, हेॾे प्रकाश तूं सीटियूं वॼाए, हेॾे ढोलकूं बंदि थी वियूं, कोई कोरस नथो ॻाए, अलाए त छा आहे। तव्हां बि वीर रस में अची आओ लॻे थो। हरे राम। पर्वत जैसा शीस बखानो, गिर कंद्रा सम मुख तिह जानो। भूरे केस साम अत देही, महाभयानक दृष्टि तेही। हरे राम। सतगुरु ॿुधाइनि था उनजो आकार प्रकार कीअं, पेट उन जो पर्वत जे समान आहे, हथ पेर ताल जे वण जे समान, अखियूं ॼण होलिका जा भंभट था ॿरनि पिया, ऐं वार उन जा सुंदर बढ़िया, जेके माताऊं भेनरूं वञी हाणे पैसा ख़र्च करे जेको कलर न कराईंदा आहियो तव्हां, उहे नेचुरल, आहा नेचुरल कलर, उन जो भूरे भूरे रंग जा वार ईअं था लहराइनि ॼण वण था उॾामनि पिया आकाश में। चओ हरे राम। हा, बाक़ी स्ट्रेट करायईं कि न इहो पतो न आहे, वार उन जा कीअं हुया, बाक़ी भूरे रंग जा लिखियल। अस्थन अति कठोर है जाके, वज्र समान नख हैं ताके। अस्थन लागे गिर गिरे, चली असुर दल माहे। शरीर एॾो कठोर आहे, जंहिंसां टकराइजी थी वञे त उन जो चकनाचूर। दैत सोचो, साधारण माण्हू न, उहा भॻवान जे शिव जे शक्तिअ में प्रकट थी आहे अम्मा, उहा हले थी पई त दैत जेके टकराइजी आहे त उन जो उते ई अस्थि विसर्जन तो थी वञे पियो। चओ हरे राम। ऐं मुख उन जो कीअं, गुफ़ा वांगुरु, मुख खोलियईं त सम्झो ई दैत भुॻड़नि वांगुरु अंदरि। चओ हरे राम। केते भुज स्यों हत किए, देख कई गिर पाए। कृतियासता को नाम या कहो आत्म राम। उन जो नालो रखूं कृतिया, हथनि पेरनि सां पूरे शरीर जे अंग अंग सां दैतन जो संहार कंदी थी हले। वहु चली दल मौधाए, कई असुर दिए गिराए। हलंदे हलंदे कई असुर ठिकाने लॻाए छॾी। कई आप भक्षण कीन, कई मार नख स्यों दीन। कई खणी रोटीअ जे गिरह वांगुरु खाईंदी पई वञे, कई मारींदी पई वञे। तह भयो युद्ध अपार, गनिए न पारावार। अहिड़ी भयंकर अपार युद्ध थी जंहिंजी गिनती नथी थी सघे। तब रुद्र चौदिस चली, तब कुल सागर हली। जो धीर सूरे भले को, सो भाग दह दिस चले। सब निरख कायर भय, कछु तुच्छ ऋण में रह गए। देखो जलंधर भूपता का भयानक रूप। हरे राम। खून जी नदी थी वहे, कई किरिलन, कई भजिया, कुछ ही रहा जेके शूरवीर युद्ध में लड़न लगा, बाक़ी सब पलायन करिया, कई मरी खपिया। जलंधर ॾिठो त कहिड़ो तूफ़ान आयो आहे, ॾिठई विकराल, एॾी भयंकर, एॾी बहादुर शक्तिशाली कृत्या, ॾिठई त जलंधर खे बि लॻो त वाकई हीअ त अहिड़ी शक्तिशाली आहे, तॾहिं त हे हाल थियो आहे युद्ध में। निरख जलंधर ताहि कौं, मन में अति डर पाए। तब मुख को नीचे कियो,
रहो अधिक बिस्माए। चवनि था जलंधर महान बहादुर हो, बिल्कुलु भउ न कंदो, पर अॼु कृत्या खे ॾिसी करे उन जी बि अखियूं हेठि थी वियूं ऐं मन में थोरो भउ आयुसि, कीअं त वॾी बला आहे। चओ जय श्री कृष्ण। चल कृतिया तहाँ गई एह मन में धारियो, शिव जी ताको ऐसा वचन उचारियो। चार शुक्र को कांधे न भूले उड़ गई, निरख गगन मग सुम्भ ताहि सन्मुख भई। मार गुरो क्यो ताहि शुंभ तह युद्ध कियो, सेना सहित गिराय शुंभ धर पर दियो। हरे राम। भगवान शिव शंकर उनखे मूल मंत्र ॾेई छॾियो त देवी तोखे कहिड़ो कमु करिणो आहे, तोखे छाजे करे प्रकट कयो आहे। भगवान शिव जी आज्ञा जे अनुसार सिधो ओॾे आई जड़ गुरु बाबा जेके हा जीअरो पिया कनि, उन गुरु बाबा खे खणी वरितई। न रहेगा बांस न बजेगी बांसुरी। न गुरु बाबो हिते हूंदो युद्ध में, न मंत्र फूकींदो कन में, न पाणी पीआरींदो मुंहं में, न छोड़ा उथी खड़ा थींदा। खयईं उनखे आकाश में उॾामी वई, लेकिन ॿ शूरवीर आया शुंभ निशुंभ गगनचारी अची करे युद्ध करण लॻा सेना समेत। ॿिया बि दैत जेके उॾामण ॼाणंदा हुआ, इहा विद्या ईंदी आहे। हाणे उन्हनि खे आकाश में ई निपटाए करे शुंभ निशुंभ खे फुटबॉल वांगुरु अहिड़ी ठका केन लतूं हथ पेर, उहे वरी धरतीअ ते ठका अची किरिया। चओ हरे राम। कृतिया भृग कौं ले गई, निरख अधिक बिस्माए। कियो जलंधर क्रोप पुन सेना लई बुलाए। इहो नज़ारो ॾिसी जलंधर खे ॾाढो गुस्सो आयो, उन सेना इकट्ठी कई। कार्तक नंदी गण तहां उठो गणेश पहचान, सेना कौं धीरज दियो कियो युद्ध सामान। उठ गण सब सन्मुख भये, बन्यो दो दल सोए। आत्म राम सुनावहों आगे जैसी होए। जलंधर पंहिंजे सेना खे प्रेरित कयो, अरे मरी वञो, मरण भलो तो स्वर्ग मिलंदव। हिते कायर थी करे भॼो था पिया, सभिनि खे इकठो करे वरी युद्ध करण आयो। हेॾे गजानंद कार्तिक नंदी जी महाराज पंहिंजे गढ़नि खे इकठो कयो। सतगुरु आत्माराम बाबा धनुराम साहिब जन चवनि था, अॻिते जेकी विधाता जी रचना आहे, जेकी कथा आहे, उहा असां तव्हांखे सुभाणे ॿुधाईंदासीं। हा न, तव्हां बि ईअं था चाहियो न, उहा सुभाणे तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं अॼु गोपाष्टमी बि अथव। बोलो श्री गोपाल भगवान की। हाँ, गोपाष्टमी यानी भगवान कृष्ण चवनि पिया जॾहिं 3 साल जा, मैया मैं तो चराऊंगो गैया, हे छोरा खणंदे सिंगनि ते ऐं घुमाए ईंदे पूरी वृंदावन में, हाली तूं नंढा बछड़ा बछड़ी चराए। वरी थोरो समय थियो, भगवान वॾा थिया 5-6 साल जा, त पोइ भगवान 6 साल में गायूं चरायूं। उहो ॾींहुं ॿुधर जो हुयो ऐं उहा तिथि हुई गोपाष्टमी, कार्तिक शुक्ल पक्ष। उहा तिथि अॼु ई आहे। बोलो गोविंद गोपाल भगवान की। पर उन तिथीअ ते असांजे दरबार जा हिकिड़ा सेवादारी बि जनम वठी आया आहिनि ऐं उन्हनि खे बि तव्हांजी आशीर्वाद मिले। ऐं उनजो नालो बि गोपी चंद धीरवानी जी। हा, हैप्पी बर्थडे। 3 बार आशीर्वाद चओ जी। बोल वृंदावन बिहारी लाल की जय। शाम जो हा 6 बजे वरी सत्संग कीर्तन जो लाभ वठो ऐं सुभाणे नौमिन जी कथा, तुलसी माता जी कथा। हा न, सभु भाई भले पेट जी बुख न कढो, पर कम से कम अची तुलसी माताउनि ते 3 समय आरती कयो। ठीकु आहे, न्याणियूं निमाणियूं माताऊं भेनरूं सभु, ॾाढी कृपा थींदो तुलसी माता जी। ऐं भॼन ज़रूरु ॻायो बाबा, हा न, सभु मिली करे भॼन। हीअ ई आरती आहे, सम्झो इहो ॻाए वञो।
असुर जो उथी आया घाघर खलनी भगी आया जमुना जे जल ते तुलसीअ जे बल ते अॻियों गॾियो राम जी पोयों गॾियो श्याम जी राम जी श्याम जी कष्ट कटींदो पाप पटींदो आयो मुंहिंजो राम जी आयो मुंहिंजो श्याम जी आयो मुंहिंजो राम सभई चओ आयो मुंहिंजो श्याम जी आयो मुंहिंजो राम जी आयो मुंहिंजो श्याम जी आयो मुंहिंजो राम जी आयो मुंहिंजो श्याम सभई चओ असुर जो उथी आया असुर जो उथी आया घाघर खणी भगी आया घाघर खणी भगी आया जमुना जे जल ते जमुना जे जल ते तुलसीअ जे बल ते तुलसीअ जे बल ते अॻियों गॾियो राम जी अॻियों गॾियो राम जी पोयों गॾियो श्याम जी पोयों गॾियो श्याम जी राम जी श्याम जी राम जी श्याम जी कष्ट कटींदो कष्ट कटींदो पाप पटींदो पाप पटींदो केर आयो मुंहिंजो राम जी आयो मुंहिंजो श्याम जी आयो मुंहिंजो राम जी आयो मुंहिंजो श्याम जी आहा आयो मुंहिंजो राम जी आयो मुंहिंजो श्याम जी 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 इहा सेवादारी तव्हांखे नंढो सो 1 मिंट जो इहो कीर्तन तव्हांखे मोकिलींदा सभु यादि करे वठो 3 समय तुलसी माता जी सेवा कयो राधा कृष्ण भॻवान खे प्रणाम कयो तुलसी पत्र मिली वञे उहो चढ़ाए छॾियो थोरो सुमरन कयो भॻवान जो थोरो वेही करे भॻवान सां 2 मिठा ॿोल ॻाल्हाए वठो झगड़ो ई करे वठो भले जेको वणे इहा भक्ति थी वेंदी भॻवान ॾाढी कृपा कंदा 3 ॾींहं तुलसी माता जी कथा हलंदी अॼु दास देवन दास राजकुमारी रोहरा जे विवाह जी भी सालगिरह है ऐं देवन दास जो स्वास्थ्य भी ठीक रहे भगवान कृपा कन सर्व परिवार में प्रेम भक्ति जो शांति जो दान मिले बोलो वृंदावन ओम कृष्णाय वासुदेवाय हरये प्रणत क्लेश नाशाय सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् हाँ मंगलाचरण कीर्तन भाई हरो चितौ केशवो राम नारायण कृष्ण दामोदरो श्रीवासुदेवो हरि श्रीधरो माधरो गोपिका वल्लभो जानकी नायको श्री रामचंद्र ले भजो श्री राम नाम तारिको राम कृष्ण वासुदेव भगत मुकत तारिको जानकी मनोहरा सर्वलोक नायको शंकराज कर्म नाम पुण्य नाम कीर्तना भावे गज रघुनाथ जसो सुने जो नर और नार तिनके सकल मनोरथ सिद्ध करे प्रभु राम सिद्ध करे प्रभु राय तिनके सकल मनोरथ सुने जो नर और नार भावे गज रघुनाथ जसो वार वार वर मांगो हर्ष देव श्री रंग सत सरोजन वायने हर भगत सदा सत्संग ओम जले विष्णु तले विष्णु विष्णु पर्वत मस्तके हर ज्वाल माला कुलय विष्णु सर्व विष्णुमयो जगत जय गोविंदे जय गोपाल केशव माधव दीन दया हरे नारायण गोविंदे भज रामा कृष्ण गोविंदे हरे गोविंदे परमानंदे जय गोविंद जय जय रामा नागर नवल किशोर मनोहर शोभ्या सुंदर श्यामा हे अच्युत हे पार ब्रह्म अवनाशी अग्नाश हे पूरन हे सर्व में दुख भंजन गुणता हे संगी हे निरंकार हे निर्गुण सब टेक हे गोविंद हे गुण निधान जाके सदा वे हे अपरंपर हर हरे है भी हो अनहार हे संता के सदा संग निर्यागनारो आधार गुर हम दासरो मैं निर्गुण गुण नहीं कोई गुरु नानक दीजे नाम दान राखो ये परो सतधारा और
लक्ष्मी पापी कौमी होए संत समागम हर कथा तुलसी दुर्लभ जो एक घड़ी आधी घड़ी आधे के पुण्याद संतन से ती गोष्ठी कटे कोट अपराध लेके कबौ न छूटिए खिन खिन भूलन हार बचन हारा बचले गुरु नानक पार उतार बाबा बचन हारा बचले गुरु नानक पार बोलो गुरु नानक देव की बाबा साहेब की बाबा आनंद राम साहेब की सतगुरुदेव बाबा भगत राम साहेब की जय।